बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी जल जलालहू, पाणी जान जमाल, पाणी सूरत पिरीअ जी, पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण ख़याल, सभु ई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं हमेशह जीअं अव्हां लाइ नेक तमन्नाऊं। मां उम्मीद रखां थी तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदव। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे। सुबुह महिराण जो ही अङण, ऐं मां हमेशह चवंदी आहियां त हीअ अङण अव्हां जो पंहिंजो आहे। स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर हले पियो, तव्हां उहो ज़रूरु डायल कजो, अॼु प्रोग्राम में शामिलु थिजो। प्रोग्राम अव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त हिन वक़्तु लाइव हली रहियो हूंदो आहे। 10 बजे खां वठी 12 बजे ताईं प्रोग्राम अव्हां ताईं असां लाइव पहुचाईंदा आहियूं। त अव्हां जूं फ़ोन कॉल्स मां रिसीव कंदी आहियां। मूंखे ॾाढो सुठो लॻंदो जेकॾहिं अॼु अव्हां टॉपिक जे हवाले सां ॻाल्हाईंदव। जेकॾहिं टॉपिक जी ॻाल्हि करियां थी त एनवायरनमेंट ते ॻाल्हाईंदासीं। पाण सभु ॼाणूं था त दुनिया में मौसमी तब्दीलियूं जेको आहिनि उहे ॾाढी तेज़ी सां पाण ॾिसी रहिया आहियूं। ऐं हीअ जेके गर्मी जा नवां नवां रिकॉर्ड्स पाण ठहंदे ॾिसूं पिया, हीअ सिर्फ़ु असांजे खिते जो मसइलो न आहे, असांजे सूबे जो मसइलो न आहे, असांजे मुल्क जो इहो को प्रॉब्लम न आहे, पर दुनिया इन्हनि सभिनीनि मसइलनि खे फेस करे थी। ऐं एनवायरनमेंट जे हवाले सां मां सम्झां थी त जेतिरी अवेयरनेस ॾिजे उहा घटि आहे। अवेयरनेस जी नीड हमेशह रहंदी आहे, उहो स्पेस हमेशह पाण वटि रहियो आहे। अवेयरनेस जी हमेशह ॻाल्हि कई वेंदी आहे। ऐं जेकॾहिं हिकिड़ो फ़र्द बि हिकिड़ो वणु लॻाए त मूंखे लॻे थो त असां पंहिंजे माहौल में तमामु सुठे अंदाज़ में, ख़ूबसूरत अंदाज़ में बहितरी आणे सघूं था। हिकिड़ो हिकिड़ो घराणो जेकॾहिं को वणु लॻाए त 10 खां 12 साल उन वण खे जेको आहे न प्रॉपर वणु थियण में उहो टाइम त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजे लाइ एतिरो सफिशिएंट आहे, पर उन सां असांजे माहौल में बि हिकिड़ा सुठा असरात थियनि था, असांजे माहौल में हिकिड़ी सुठी बहितरी पैदा थिए थी। मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदी आहियां त असांजो जेको इंडिविजुअल पंहिंजो रोल आहे न, उन ते बि ज़रूरु असांखे नज़र विझणु खपे। माइक्रो प्लास्टिक जे हवाले सां तव्हां थोरो टाइम कढी जेकॾहिं तव्हां गूगल ते सर्च कंदव त तव्हांखे ख़बर पवंदी त माइक्रो प्लास्टिक खे कलेक्ट करण में हर माण्हूअ जो वॾे खां वठी नंढे ॿार ताईं केतिरो कॉन्ट्रीब्यूशन आहे, ऐं उन सां समुंड में केतिरी गदिलाण फैलिजे थी, असां केतिरो नुक़सानु आबी जीवत खे पहुचाए रहिया आहियूं, या पंहिंजे ई असां एनवायरनमेंट में केतिरो असांजे तरफ़ खां उहो कॉन्ट्रीब्यूशन आहे गंदगी में। हर शइ में असांखे हीअं करणु ॾाढो ईज़ी लॻंदो आहे न, आङुर खणणु आसानु हूंदी आहे, आङुर खणी ॻाल्हाइणु ॾाढो सवलो हूंदो आहे, गवर्नमेंट ते ॻाल्हाइणु ॾाढो ईज़ी हूंदो आहे त असांखे जेको आहे कुझु फैसिलिटीज़ कोन मिलियल आहिनि, असांजूं पंहिंजूं घुरिजूं पूरियूं कोन आहिनि, ॾाढो ईज़ी हूंदो आहे ॻाल्हाइणु। पर जॾहिं वरी पाण ते नज़र पवे थी ऐं पंहिंजे एक्टिविटीज़ ते नज़र पवे थी, पंहिंजो पाण ते जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं त आई थिंक सम हाउ एंड समवेयर इट्स वेरी डिफिकल्ट त असां जेको आहे न पंहिंजी उन कोताहियुनि ते ॻाल्हायूं, उन कोताहियुनि ते नज़र विझूं। सो ॾाढो ज़रूरी आहे त हर माण्हू जेको आहे न थोरो पंहिंजूं असांजूं जेके एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि ते बि असांजी नज़र हुजणु खपे। अच्छा, गर्मी बारिश त पई आहे, पाण सभिनीनि खे ख़बर आहे त जेकॾहिं थर जी ॻाल्हि कजे या कराची जी ॻाल्हि कजे, हैदराबाद जी ॻाल्हि कजे, मींहों की त थी आहे, मींहुं त वसियो आहे, 2 ॾींहं 3 ॾींहं मौसम बि ॾाढो सुठो रहियो। पर इहा ॻाल्हि तव्हां बि नोट कई हूंदी त जॾहिं मींहुं पवंदो आहे लिमिटेड कुझु ॾींहंनि जे लाइ, 1-2 ॾींहंनि जे लाइ, पोइ तव्हां उन ज़मीन ते वॉक कंदा आहियो न, त उतां खां बि तव्हांखे जेको आहे न गरमाइश महसूसु थी रही हूंदी आहे। त गर्मी जेको आहे न अञा वधी वेंदी आहे कुझु ॾींहंनि खां पोइ। जेके सिज जा किरण आहिनि उहे असांखे अञा वधीक जेको आहे न उहे शिदत सां महसूसु थी रहिया हूंदा आहिनि। सो बारिशनि जे स्पेल जो जेको ॿुधायो वञे पियो उन ते बि पाण ॻाल्हाईंदासीं। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन मौसम में जॾहिं मींहुं पवंदो आहे उन जा कुझु नुक़सानात हूंदा आहिनि। पाण वटि एरिड ज़ोन पंहिंजी ज़मीन आहे त असांखे ख़ुश्क साली खे बि मुंहुं ॾियणो पवंदो आहे। उन खां अलावा वरी पोइ कुझु टाइम जे लाइ असांखे वरी सिर्फ़ु ॿोॾियुनि खे ऐं घणे पाणी खे फेस करणो पवंदो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो मींहों की जॾहिं थिए थी त असांजे भर वारे मुल्क में जेको पाणी कलेक्ट थींदो आहे उहो बि वरी असां ॾे ईंदो आहे। असां पंहिंजे सूबे जी ॻाल्हि कयूं त असां वटि पाणी तमामु घणो कलेक्ट थींदो आहे। असां पंहिंजी साहेली पट्टी जी ॻाल्हि करियूं या बदीन वारे पासे जी ख़ासि तौर ते जेकॾहिं मां ॻाल्हि करियां त उते जेतिरी न्यूट्रिशन जी ज़रूरत हूंदी आहे, उते जेतिरी तमामु ॿियनि ज़िंदगी जी ज़रूरत जी शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे, उते वरी हिन मौसम में ॾिसंदा आहियूं त असांखे घणे पाणी जे ख़तरे जी बि जेको आहे न उहा अलार्मिंग सिचुएशन नज़र ईंदी आहे परे परे ताईं। उन बाबति अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हाईंदमि। ऐं हिकिड़ो ॿियो अहम टॉपिक त मोकलूं आहिनि। ऐं मोकलूं जेको आहे सो अॼु 2 जुलाई आहे। असां हिकिड़ो पूरो महीनो जेको आहे न मोकलुनि जो गुज़ारे आया आहियूं।
तव्हां छा था सम्झो त इहे सभु ज़रूरतूं असांजूं पूरियूं थी वेंदियूं आहिनि मतिलबु पेरेंट्स जेकॾहिं ॿार खे टाइम कोन था ॾियनि ऐं जेको आहे सो डिफरेंट एक्टिविटीज़ में या समर कैंप्स जे हवाले ॿार खे करे छॾनि था त पोइ छा उहो जेको हिकिड़ो गैप हूंदो आहे उहो पूरो थी वेंदो आहे ॿार खे पेरेंट्स जी तरफ़ खां उहो अटेंशन न मिले उहो समर कैंप्स में हलियो वञे ऐं हिकिड़ी सुठी टीम सां उहो टाइम गुज़ारे त छा था सम्झो उन ॿार जे अंदरि उहो गैप फिल थी वेंदो आहे उहा जेका उनखे ज़रूरत हूंदी आहे काइंडनेस जी उन मुहबत जी उन ट्रेनिंग जी जेका उनजे पेरेंट्स जे तरफ़ खां उहा मिली रही हूंदी आहे मूंखे लॻे थो त हिन टाइम में न इन शइ जी ॾाढी ज़रूरत हूंदी आहे पेरेंट्स ॿ जॉब कंदा आहिनि ऐं ॿार तमामु घणो बिज़ी रहंदा आहिनि त उन्हनि खे पेरेंट्स जी उन मुहबत जी उन प्यार जी उन तरबियत जी ॾाढी घणी ज़रूरत पए थी इन बाबति बि अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं प्रोग्राम में साथ बि मौजूदु आहे सोना यूरिया जो सो उन्हनि जो बि ज़िक्र कंदा हलंदासीं सोना सां ई आहे कामयाबी हिकु इनामी तक़सीम बि आहे सोना आणे रहियो आहे पंहिंजे हारी भाइरनि जे लाइ बेशुमार इनाम खटण जो शानदार मौक़ियो सोना जो जदीद ऐं वधीक अफ़ादियत वारो उभाण सोना यूरिया ज़िंक कोंड सोना यूरिया नीम कोंड ऐं सोना बोरान DAP ख़रीद करियो ऐं ॿोरी में मौजूदु जेको स्क्रेच कार्ड आहे उहो तव्हांखे मिलंदो उन सां गॾोगॾु इज़ाफ़ी पैदावार सां गॾोगॾु तव्हांखे जेको आहे न ट्रैक्टर्स इनामात जे हवाले सां ॿुधाईंदी वञा थी त ट्रैक्टर्स मोटरसाइकिल्स LEDs मोबाइल फ़ोन्स ऐं उन सां गॾोगॾु बेशुमार क़ीमती इनामात बि तव्हां खटे सघो था नाज़रीन प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं आयल जेका मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान मुंहिंजे नंगण ते मौजूदु आहिनि चाहींदसि त उन्हनि जो आउं इंट्रोडक्शन कराईंदी हलां पहिरियों नंबर सीट ते जनाब मूंसां गॾु प्रोफेसर डॉक्टर नियाज़ मेमन साहिबु जनाब पाण मौजूदु आहिनि इसरा यूनिवर्सिटी में ॾाढा ख़ूबसूरत अंदाज़ में पंहिंजो ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि ओवरऑल सर जी जेकॾहिं मां ॻाल्हि करियां थी त हमेशह उन्हनि जूं एक्टिविटीज़ ॾाढियूं सुठियूं ॾाढियूं काराइतियूं ॾिठियूं आहिनि हमेशह बहितरीन कमनि में उन्हनि खे असां जेको आहे सो ॾिठो आहे उन्हनि जो कॉन्ट्रीब्यूशन हमेशह हिन सोसाइटी जे लाइ ॾाढो सुठो आहे पाण ॾाढा सुठा उस्ताद आहिनि ॾाढा बहितरीनु उस्ताद आहिनि मोटिवेशनल स्पीकर इलाही सुठा आहिनि जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि त मूंखे लॻंदो आहे त कुझु माण्हुनि जे लफ़्ज़नि में जादू हूंदो आहे ऐं ॻाल्हाईंदा आहिनि त दिलि चवंदी आहे त उन्हनि खे ॿुधिजे सो जनाब पाण उन्हनि मां हिकु आहिनि अव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था अस्सलाम वालेकुम थैंक्स टू यू तव्हां टाइम ॾिनो आहे होपफुली तव्हांजी मौजूदगी में कुझु सुठियूं शयूं असां पंहिंजे व्यूअर्स ताईं पहुचाए सघंदासीं जी सर उन खां अलावा जनाब असां सां गॾु अब्दुर रहमान मौजूदु आहे ऐं अब्दुर रहमान पाण स्टूडेंट आहे ऐं ॾाढो सुठो आवाज़ु अथसि नातिया कलाम ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पाण ॻाईंदो आहे ऐं उन खां अलावा जेतिरी बि हिन वटि कलेक्शन हूंदी आहे हमेशह ॾाढी सुठी आहे ऐं नबी जी सना जी छा ई ॻाल्हि असां करियूं जॾहिं बि प्रोग्राम में अब्दुर रहमान जो आवाज़ु शामिलु हूंदो आहे त प्रोग्राम सुठो ख़ूबसूरत बणिजी अव्हां ताईं पहुचे थो अब्दुर रहमान तव्हांखे भलीकार चवां थी अस्सलाम वालेकुम कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह जी ज़बरदस्त तव्हांखे ॾिसी बि सुठो लॻो आहे ऐं अव्हां खां अॼु ॿुधंदासीं नातिया कलाम ॿुधंदासीं नुहा ॿुधंदासीं छो त मुहर्रम जी अॼु 6 मुहर्रम आहे ऐं 6 मुहर्रम जे हवाले सां बि थोरो ॻाल्हाईंदासीं ज़रूरु प्रोग्राम में जी सर एनवायरनमेंट जी जॾहिं ॻाल्हि कयूं था ऐं मूं चयो त असां नवां गर्मी जा रिकॉर्ड्स ठहंदे ॾिसूं पिया सिर्फ़ु असां सां न आहे न पूरी दुनिया सां आहे पर हाणे ऐं पहिरीं त तव्हांखे आई विल एप्रिशिएट की तव्हां एतिरो माहौलियात खे पंहिंजे इंट्रोडक्टरी में जेको तव्हांजी उन में एतिरो तव्हां वाज़े करे छॾियो जो वधीक उन ते ॻाल्हाइण जेको टेक्निकल ॻाल्हाइण जो त हिकिड़ो रीज़न आहे हर कंहिं छाकाणि एनवायरमेंट माहौल जेको आहे सो हर माण्हू जो आहे उनजे करे उहो उन में छाकाणि त उन में इन्वॉल्व आहे त उन जूं फीलिंग्स डेफिनेटली काउंट थियनि थियूं गर्मी बि महसूसु थिए थी सीउ बि महसूसु थिए थो बीमारी महसूसु थिए थी बीमारी जो इलाजु महसूसु थिए थो त ऑल दीज़ आर द फीलिंग्स इन्वायरमेंट नालो ई फीलिंग जो आहे बेसिकली इन्वायरमेंट जो जेको तव्हां जेकॾहिं प्रैक्टिकल लाइफ में ॾिसंदव न त उहो ई आहे त गर्मी महसूसु थिए थी त एनवायरमेंट जी ख़बर पए थी सर्दी महसूसु थिए थी त एनवायरमेंट जी ख़बर पए थी बरसाति पवे थी त एनवायरमेंट जी ख़बर पए थी माहौल जी मींहं जो माहौल आहे असीं आम जेको असांजी जेका ॿोली आहे हुन में चवंदा आहियूं मींहं जी गर्मीअ जो माहौल आहे सीअ जो माहौल आहे सर्दीअ जो माहौल आहे हींअर मींहं जो माहौल आहे अलाह साईं शुक्र आहे हिते असां वटि मोहबतुनि जो माहौल बि हिकिड़ो रखे थो उहो उनजो बि हिकिड़ो पंहिंजो असरु आहे इंसानी ज़िंदगीअ ते तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां सॾींदा आहियो ऐं मूंखे ज़रूरु अचिणो पवंदो आहे मेरान टीवी जो वॾो कंट्रीब्यूशन आहे एजुकेशन एंड इन्वायरमेंट ते उन्हनि जी वॾी कंट्रीब्यूशन रहे थी तव्हांजी पूरो हिकिड़ो थीम आहे तव्हांजो जेको हुनखे आउं एप्रिशिएट इन जे लाइ बि कंदो आहियां त काफ़ी सारियूं शयूं तव्हां पॉइंट आउट करियो था पंहिंजे प्रोग्राम्स में ऐं कंसर्न माण्हुनि खे वठी था अचो उहे पंहिंजो इनपुट या आउटपुट ॿिन्ही सूरतुनि में तव्हां ताईं पहुचे थो त इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे रही ॻाल्हि
हिन वक़्त जी जेका ग्लोबल वार्मिंग जी पाण ॻाल्हाईंदा रहिया आहियूं त ग्लोबल वार्मिंग सिर्फ़ु हिते कोन्हे पर किन मुल्कनि में, छाकाणि ग्लोबल मीन्स दुनिया सॼी उन में अची वई, वार्मिंग त गर्मी अची वई, त सॼी दुनिया इन लपेट में आहे। पर उन लपेट में अचण जा इलाही सारा सबब आहिनि, उहे सभु ज़ाहिर आहिनि। अॻे लिकियलु हूंदा, घटि माण्हुनि खे ख़बर हूंदी, पर हाणे असां काफ़ी सारा माण्हू, काफ़ी सारा दोस्त या जेके असांजा टेक्निकल नॉन टेक्निकल माण्हू आहिनि, उहे सभु उनखे हाणे सम्झणु लॻा आहिनि। उनजे करे कुझु फ़र्क़ु पियो आहे त हुननि पंहिंजियूं, असां उनखे पंहिंजी एनवायरमेंटल लैंग्वेज में एंथ्रोपोजेनिक चवंदा आहियूं, जेके असां एक्टिविटीज़ कंदा आहियूं उहो उनजी एनवायरमेंटल लैंग्वेज में या एनवायरमेंटल इंजीनियरिंग जी लैंग्वेज में उनखे असां एंथ्रोपोजेनिक कंडीशन्स चवंदा आहियूं, जेके असांजूं माना हैंडमेड हूंदियूं आहिनि। जीअं तव्हां पंहिंजी ॿुधायो, असीं गर्मीअ जो वधण जो सबबु ॻोल्हींदासीं, गर्मी वधे छो थी आख़िर। बेसिकली हिन वक़्तु जेका रेन जी सीज़न आहे उहा आई आहे त मुंहिंजे ख़्याल में जेको मूं हींअर मुंहिंजे नॉलेज में हो त हीउ हफ़्तो जेको सो नियर अबाउट क्लाउडी आहे, 34 डिग्रीज़ ताईं इन जो टेम्परेचर जेको एक्सपेक्टेड आहे। पर मे बी त संडे 6 जुलाई ते को थंडर स्ट्रॉम जो को हिकिड़ो एक्सपेक्टेड आहे, त बरसाति जो, त उनजे करे थोरो उन में ज़्यादा ख़्यालु रखणु खपे। हाणे रही ॻाल्हि इहा थी त बरसाति की असीं ॾाढो सुठो सम्झंदा आहियूं। बरसाति पवंदी आहे, इंसान जे अंदर जी मौसम थोरी चेंज थियणु शुरू थींदी आहे, ऐं हर माण्हू जेको आहे सो कंहिं न कंहिं तरीक़े सां उनखे इंजॉय करण जी कोशिशि। ॿार नंढड़ा ॿार ईअं काए पवंदा आहिनि, जिते जिते नंढा ढार हूंदा आहिनि, इहे ढोरा ठहियल हूंदा आहिनि, उन्हनि में वेंदा आहिनि, पाणी बिल्कुलु किनो हूंदो आहे, बिल्कुलु हिकिड़ो मेरो ऐं हिकिड़ो कारे क़िस्म जो पाणी हूंदो आहे। पर पोइ ॿार हुन में इंजॉय कंदा आहिनि। वॾा जेके आहिनि से को रुख कंदा आहिनि दरियाउनि जो, किथे वञी उते त, ऐं छा त उहो थोरो असल में उहो उन जी हिन सां साइकोलॉजी गॾु आहे, इन्वायरमेंट सां, माहौल सां साइकोलॉजी जो वॾो असरु आहे, तमामु वॾो, तमामु वॾो। त उहो तव्हांजे ज़हन ते, तव्हांजी दिलनि ते, तव्हांजे दिमाग़ ते, तव्हांजी सोचुनि ते असर अंदाज़ थिए थो। माहौल जेतिरो ख़ूबसूरत हूंदो, जेतिरो बहितर हूंदो, ओतिरो इंसान जी सोच, ओतिरी हुनजी साइकोलॉजी, ओतिरी हुनजी इनर सेंस, हुनजी तख़लीक़, हुनजी क्रिएटिविटी, हुनजी एक्टिविटी और ॾाढी पॉज़िटिव थी वञे। जेकॾहिं कंडीशनल आहे, इहो शर्त आहे त उहो उन में उन तरीक़े सां उहा एनवायरमेंट असांजी बहितर हुजे। इन ई तरीक़े सां असांजे यूनिवर्सिटियुनि में एनवायरमेंट जो सब्जेक्ट पढ़ायो थो वञे सभिनी लेवल्स ते। सोशियोलॉजी में हाणे दुनिया में एनवायरमेंट खे सोशियोलॉजिस्ट चवंदा आहिनि त असांजो आहे, पर जेका हुनजो इंजीनियरिंग एस्पेक्ट आहे उहो वरी असांजी इंजीनियरिंग सेक्शन जो आहे। त हिकिड़ो मिली जुली करे हिकिड़ो बेसिकली उन में असांजो वॾे में वॾो जेको थिए थो त असां जॾहिं पंहिंजो कोर्सिस ठाहियूं था त उन में इन ॻाल्हि जो वधीक तवजो रखंदा आहियूं, जेके बि कंसर्न इदारा आहिनि उहे इन ते रखंदा आहिनि त भई माहौलियात इंजीनियरिंग जा जेके एस्पेक्ट्स आहिनि उहे कहिड़ा कंटेंट्स कहिड़ा हुअणु खपनि। उन में आउं तव्हांखे ॿुधायां त जॾहिं असीं हीअ बरसाति पवे थी त तव्हांजो सॼो बरसाति मिंट ॿ मिंट हैवी रेन जंहिंखे असीं पाण चवंदा आहियूं उहो पवंदो, उन खां पोइ असांजे रोडनि ते, रस्तनि ते पाणी अची वेंदो आहे। पाणी बरसाति जो त न हूंदो आहे, इनफैक्ट असांजो इंफ्रास्ट्रक्चर सॼो ख़राबु आहे। हाणे तव्हांजो जॾहिं ड्रेनेज जो असांजे इंजीनियरिंग में असां वाटर डिस्ट्रीब्यूशन सिस्टम्स खे असीं डिज़ाइन कंदा आहियूं, पढ़ाईंदा आहियूं। जीअं हाणे असां वटि हींअर इनशाला नवां कोर्सिस ॾेयूं, पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल हायर एजुकेशन कमीशन उन ते ॾाढो हिकिड़ो सुठो टाइटल ॾेई असांजी यूनिवर्सिटी जेकी असांजो हाणे नयूं एडमिशन्स जेके हलनि थियूं उन में असां नवां कोर्स शुरू कया आहिनि। त उन कोर्सिस में असांजो इहो एस्पेक्ट बि तमामु स्ट्रांग आहे, छाकाणि हाणे असांजी 12 तारीख़ ते या अॻिते हली अगस्त ताईं असांजो एडमिशन्स थींदियूं इसरा यूनिवर्सिटी जो इंजीनियरिंग जो। त उन में असांजो हिकिड़ो एस्पेक्ट इहो आहे त असां उन्हनि कोर्सिस खे चेंज कयो आहे इन द लाइट ऑफ द जेके रेगुलेटरी बॉडीज़ आहिनि उन्हनि जी कंटेंट्स में। त हर यूनिवर्सिटी इहो कयो आहे ऐं असां बि कयूं पिया त जीअं उहो सभु शयूं हिकिड़ियूं अॻिते वधी अची उन सेटअप खे बहितर कराइण जी कोशिशि कजे। असांजो इंफ्रास्ट्रक्चर जेसीं ताईं बरसाति पवे थी, हेठि जेको ड्रेनेज जो सिस्टम उहो ऑलरेडी फुल हूंदो आहे, एक्स्ट्रा तव्हांजो रेन वाटर जंहिंखे असीं स्ट्रॉम वाटर चवंदा आहियूं उहो गॾु थींदो आहे ऐं नतीजे में छा थींदो ओवरफ्लो थींदो आहे। ओवरफ्लो थियण खां पोइ जॾहिं रोडनि ते ईंदो आहे त अगेन तव्हां हुनखे डिस्पोज़ल जो त तव्हां सिस्टम ई कोन्हे न, कोन आहे। असुल प्रॉब्लम इहो आहे त वेयर यू आर गोइंग टू डिस्पोज योर वाटर। जेको बि तव्हांजो पाणी पीअण जो पाणी जेको यूज़ थिए थो, ग्रे वाटर आहे, वेस्ट वाटर आहे, त वेस्ट वाटर ट्रीटमेंट असां वटि कोन आहिनि, इफेक्टिव न आहिनि।
उन खां पोइ जेको असांजो अंडरग्राउंड जेको ड्रेनेज सिस्टम आहे या जेको असांजो वेस्ट वाटर सिस्टम आहे उहो असांजो फुल आहे, उनजी कैपेसिटी कोन्हे, उन्हनि खे रीडिज़ाइन करण जी ज़रूरत आहे। सही सही। अच्छा, इन्हनि सभिनीनि शयुनि खे पाण सभु ॼाणूं था, पाण सभिनीनि खे इन्हनि जी ख़बर आहे, सुठी ॼाण पाण रखूं था। असांखे ख़बर आहे त पाण हैदराबाद में रहूं था, थोड़ी हैवी रेन थींदी त पाण सभिनीनि खे ख़बर आहे त छा हालत हैदराबाद जी थी वेंदी आहे। अच्छा, उन खां अलावा असां बजट में ॾिसूं था त मुंहिंजे ख़्याल सां 5% हींअर जेको आहे न वधायो वियो आहे। That is sufficient, do you think? No, that's not sufficient, especially not sufficient. ॾिसो न, ही तव्हांजी what's in your mind, त तव्हां एनवायरमेंट खे इम्पोर्टेंस ई नथा ॾियो, नथा ॾियो, तव्हां इम्पोर्टेंस प्रायोरिटी न आहे। त असांजी वॾी जेको लैकिंग जेका असांजी इन एस्पेक्ट में आहे त असां जो जिते इंफ्रास्ट्रक्चर्स रोड इन्हनि खे इन जे करे डिज़ाइन कबो आहे असीं सेफ ऐं हेल्दी लाइफ में हलूं, उन में रही सघूं। तव्हां ॾिसो, इन्हनि ॻाल्हियुनि जे करे हिन वक़्तु हैदराबाद जी सराउंडिंग में या जेके असांजी इसरो हॉस्पिटल आहे या जेके ॿियूं हॉस्पिटल्स आहिनि या यूनिवर्सिटी असांजी आहे, त तव्हां ॾिसंदो त केतिरो माण्हुनि जो बीमारियुनि जो वधियल आहे, हिकिड़ो क्वांटिटी वधियल आहे। नंबर ऑफ द पेशेंट्स ज़्यादातर वाटर बोर्न डिज़ीज़िस में आहिनि। तव्हांखे पेट जी ख़राबी, तव्हांखे ॿिया अहिड़ा स्किन जो इश्यूज़, स्किन प्रॉब्लम तमामु घणा आहिनि। And this is only because you don't have the good budget for improving your environmental aspects. वो तव्हां नथा कयो त पोइ उन में आम माण्हू त तव्हां सां कुझु कोन थो करे सघे। त हिकिड़ी पॉलिसी मेकर्स जे लाइ काफ़ी सारा इदारा आहिनि सिंध जे इन सेटअप में। एनवायरमेंटल प्रोटेक्शन एजेंसी आहे। एनवायरमेंटल एक्सपर्ट पर्सन छा इनवाइट ई कोन था कया वञनि छा, या उन्हनि खे उहा वैल्यू कोन थी ॾिनी वञे? मूं जेतिरे क़दुरु ॾिसो न, आई एम ए कंसल्टेंट बेसिकली, ऐं हिकिड़ो एनवायरमेंट सां कंसल्टेंसी जो मूंखे काफ़ी सारो तजुर्बो आहे ऐं काफ़ी इंटरनेशनल लेवल्स ते मुंहिंजा लेक्चर्स बि रहिया आहिनि ऐं लेक्चर्स बि ॾींदो रहियो आहियां ऐं इन्हनि शयुनि खे असां फोकस बि कयो आहे। रिसेंटली जेको मुंहिंजो लास्ट जेको थियो हिकिड़ो लेक्चर थियो उहो मुंहिंजो फ्रांस में थियो, त उते जॾहिं मूं उहो पंहिंजी ॿुधाई त हीअ असांजो प्रॉब्लम आहे, त हू इन ॻाल्हि ते हैरान थी वियो त तव्हां स्टिल सर्वाइव करियो पिया अहिड़नि कंडीशन्स में। त हीअ असांजे लाइ कुदरती हिकिड़ी असांखे ब्लेसिंग आहे त असीं इन द बिल्कुलु हिकिड़ी एबनॉर्मल कंडीशन्स में असीं सर्वाइव कयूं था। रियली हिकु अलाह जो करम आहे, अलाह साईं जी महिरबानी आहे। बाक़ी अदरवाइज़ असांखे त कंहिं जाइ ते किथे बि तव्हां ॿाहिरि हितां पंहिंजी हिकिड़ी सुठे घर मां ॿाहिरि निकिरंदो, यू विल बी हैविंग अ फिल्दी टाइप हिकिड़ी तव्हांखे इन्वायरमेंट मिलंदी। ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा, पाण वधीक कंटिन्यू कयूं था त फ्रांस जी ॻाल्हि कई, मुंहिंजी फ्रेंड हींअर रिसेंटली फ्रांस जे शहर लियोन में आहे, उन सां कल्ह टियों ॾींहुं मुंहिंजो ॻाल्हाइणु थियो त उते जेको आहे न सडनली मौसम चेंज थी वेंदी आहे। असांखे त ख़बर पवंदी आहे बाबा तमामु घणो इंतज़ारु करे रहिया हूंदा आहियूं बारिश जो, त हाणे सुभाणे मींहुं पवंदो, परीहं मींहुं पवंदो, उते सडनली मौसम चेंज थी वेंदी आहे, तमामु घणी उस हूंदी आहे ऐं मींहुं पवणु शुरू थी वेंदो आहे। पर उतां जो इंफ्रास्ट्रक्चर तमामु घणो सुठो आहे त कंहिं बि माण्हू खे का बि मुश्किल कोन थी थिए। पर असां वटि थोरो मींहुं पवंदो आहे पोइ बि असांखे तमामु घणा मसइला हूंदा आहिनि। सो मसइलनि ते बि ॻाल्हाईंदासीं, उन्हनि जी हलनि ते बि ॻाल्हाईंदासीं। पर वक़्तु ई वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं प्रोग्राम में साथ सोना यूरिया जो मौजूदु आहे। नाज़रीन, सोना बोरान DAP बोरान जी हिक जेतिरी तक़सीम, वधीक फिलफोर, पैदावार भरपूर। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। व्यूअर्स, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीहर भलीकार चवां थी अवं पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, जंहिंसां साथ सोना यूरिया जो मौजूदु आहे। सोना यूरिया नीम कोंड नाइट्रोजन सां भरपूर अॾोही ऐं जीतनि खां तहफ़ुज़। अॼु मुहर्रमुल हराम जी इस्लामिक डेट जेका आहे उहा 6 मुहर्रम आहे ऐं उन हवाले सां बि प्रोग्राम में ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। निहायत ई अक़ीदतमंदी जो ही जेको आहे सो पहिरियों साल जो पहिरियों महीनो मुहर्रमुल हराम थिए थो। अच्छा, पहिरीं लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल करियूं। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम जी, तव्हांखे भलीकार चऊं था सुबुह मेहरान प्रोग्राम में, छा चवणु चाहींदव? तमामु शुक्रिया तव्हांजो, वॾी महिरबानी जी। मुहर्रमुल हराम जे हवाले सां हींअर तक़रीबन बहितरीन प्रोग्राम तव्हांजो हले थो पियो। तव्हांजी महिरबानी। तव्हां किथां खां ॻाल्हायो पिया? पंहिंजो नालो छा आहे? प्याज अली ॻाल्हायां पियो, आज़ाद कश्मीर खां, आर्मी मां। महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिल थिया आहियो। आज़ाद कश्मीर जी मौसम कीअं आहे?
बेहतरीन मौसम आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह मैडम। हिते त थधो मौसम आहे, बेहतरीन क़िस्म जो। हा बिल्कुलु, मौसम त इलाही सुठो ई हूंदो। थैंक यू, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। कुझु ॿियो चवणु चाहियो था? जी बारामूला आराम के हवाले सां बस सुठो प्रोग्राम हले पियो तव्हांजो। महिरबानी, तव्हांजी महिरबानी, थैंक यू। जी सर, मुहर्रमुल हराम जी अॼु 6 ताहिरा हिकिड़ो मुहर्रम आहे। सच पुछो त ही उहो महीनो आहे जंहिंमें काफ़ी सारियूं शयूं सिखण जे लाइ अलाह साईं असांखे कंहिं सूरत में मोकिलियूं आहिनि। उहा सूरत हज़रत इमाम हुसैन जी हुजे, उहा सूरत हज़रत इमाम हसन जी हुजे, सूरत उहा हज़रत अली मौला अब्बास जी हुजे। बेशक त ही शख़्सियतूं आहिनि, 72 शख़्सियतुनि जो हिकिड़ो मजमू आहे, गुलदस्तो आहे, जिन सॼी दुनिया जी साइकोलॉजी खे चेंज करे छॾियो। हा हा, ही मुहर्रम जा ॾींहं जेके आहिनि तमामु हिकिड़ा फज़ीलत वारा मोहबतुनि जा ॾींहं आहिनि। अॼु सुबुह जो आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त अॼु आउं मुंहिंजी हिकिड़ी तव्हां वटि शायदि मुंहिंजो हिन ग्रुप में शामिलु कोन आहियो अनफॉर्चुनेटली, बट आई विल एड यू। त आउं सुबुह जो हिकिड़ो मैसेज ज़रूरु मोकिलींदो आहियां पंहिंजे गुड मॉर्निंग जो या हुन में। त अॼु मूं मौला हुसैन जो छाकाणि त जीअं मुहर्रम शुरू थियो आहे त आउं मौला हुसैन जा कॉल जेके आहिनि, जेके सेंग्स ऑफ हज़रत इमाम हुसैन आहिनि, जी जी, उहे मौला हुसैन जा उहे फरमान जेके आहिनि से आउं पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कंदो आहियां। अॼु सुबुह जो जेको शेयर कयो आहे मूं पंहिंजे दोस्तनि सां, उहो इहो आहे त मौला जो फरमान आहे, हज़रत मौला हुसैन जो फरमान आहे त जेकॾहिं तव्हांखे यकीन आहे त अलाह तव्हां सां आहे त पोइ फ़र्क़ु नथो पए त केरु तव्हांजो मुखालिफ़ आहे। हा 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 हा, बेशक, केॾी वॾी ॻाल्हि आहे, तमामु वॾी। मौला जो फरमान आहे त जेकॾहिं तव्हांखे यकीन आहे त अलाह मूं सां गॾु आहे त पोइ फ़र्क़ु ई नथो पए त तव्हांजो मुखालिफ़ केरु आहे। केॾी वॾी फिलोसॉफी आहे अलाह जी ज़ात में यकीन जी, ऐं उन खां पोइ उन जो असरु जेको आहे सॼी दुनिया ते ॾिसो। जेकॾहिं अॼु मूंखे पहिरीं त असांजी ज़ात इहा हुजे, असांजो कमु इहो हुजे, मौला हुसैन साईं जेको हिकिड़ी फिलोसॉफी ॾिनी आहे त बिलीव इन अलाह, अलाह में पूरो यकीन रखो। ऐं इहो ई यकीन करबला ताईं वठी आयो इमाम हुसैन खे। बेशक इहो यकीन हो अलाह ते, छाकाणि त उहो तय थियलु हो त मुंहिंजो अलाह ते यकीन आहे, मुंहिंजो मुखालिफ़ यज़ीद हुजे, शिमिर हुजे, केरु बि हुजे, मालिक तुंहिंजा आहियूं, तुंहिंजे ई उन ई इस्लाम जे जेका हिकिड़ी रहबरी आहे, इस्लाम जेका रहबरी उहा उन तरीक़े सां निभाई हुई जो अॼु ॾींहं ताईं। ऐं इन खे जेकॾहिं तव्हां थोरो मूंखे इजाज़त ॾियो टाइम जी गुंजाइश में, सेकंड में आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हिकिड़ी जॾहिं मुख़्तलिफ़ दुनिया जे मुख़्तलिफ़ माण्हुनि खां इहो पुछियो वियो त तव्हांजी फिलोसॉफी छा आहे ज़िंदगीअ जे बारे में, हाउ टू स्पेंड द लाइफ, त ज़िंदगी जे बारे में लाइफ छा आहे, त कहिड़ा फ़लसफ़ा ॾिना, कहिड़ा फ़लसफ़ा ॾिना। हाणे आउं ॿुधायां त ऑस्कर वाइल्ड खे जेकॾहिं हिकिड़ो उनजो हिकिड़ो मिसाल था वठूं, ऑस्कर वाइल्ड जंहिंजे नाले ते एॾा वॾा इनाम आहिनि, त उन चयो त ज़िंदगी लाइफ जेका आहे ॿिनि कॉम्प्लेक्सिस ते थी हले। हिकिड़ो सुपीरियरिटी कॉम्प्लेक्स आहे जंहिंमें इंसानु बरतरी जो शिकार हूंदो आहे, ॿियो उनजे करे लाइफ जो जेको सो। वरी कंहिं ॿिए लाइफ आयासीं त हिकिड़ो मैदान आहे जेको पाणीपत जो मैदान आहे, ऐं टीपू सुल्तान असांजो मुस्लमाननि जो हिकिड़ो वॾो नालो आहे, ऐं उनखे जेके आहिनि अंग्रेज़ जेके आहिनि से हुन सां जंग कनि था पाणीपत जे मैदान में। त हुन जा हिकिड़ा वॾा तारीख़ी लफ़्ज़ साम्हूं आया त 100 साल गिदड़ जी 100 साल ज़िंदगी खां शींहं जी हिकिड़े ॾींहं जी ज़िंदगी बहितर आहे। हाणे हिकिड़ो लाइफ फिलोसॉफी मिली वई त बाबा तव्हांखे जेकॾहिं, पर वरी जॾहिं असां थोरो अञा अॻिते आयासीं त हिकिड़ी करबला जे मैदान में मुस्लमान आहिनि, हिकिड़ो नबी साईं जो घरु आहे, नबी साईं जो औलाद आहे, ऐं ॿिए पासे नबी साईं जो जेके आहिनि उहे बि मुस्लमान आहिनि, कलमो भरण वारा। त जॾहिं वक़्तु शहादत आयो मौला हुसैन जो 10 मुहर्रम ते शहादत जो ॾींहुं आहे, वॾो ॾींहुं आहे, मौला फरमायो त ज़िलत जी ज़िंदगी खां इज़त जो मौत बहितर आहे। केॾी वॾी फिलोसॉफी, इहो सिर्फ़ु इन जे करे हो ज़िलत जी ज़िंदगी कंहिं हालत में असांखे क़बूल न हुअणु खपे। लाइफ फिलोसॉफी मौला इमाम हुसैन असांखे इहा फिलोसॉफी ॾेई वियो। पंहिंजा बच्चा, पंहिंजो नंढड़ो मासूम पुटु भाइटिया सभु शहीद थिया सिर्फ़ु इन जे लाइ त ज़िलत जी ज़िंदगी क़बूल न आहे। हिकिड़ी वॾी फिलोसॉफी इमाम हुसैन जी आहे। ॾिसो मसाहिब या असांजे इन जेको हिकिड़ो सिलसिलो उन में हिकिड़ो पोर्शन असांजी ज़ाकिर आहिनि या जेके असांजा आलिम आहिनि उहे हिकिड़ो फ़ज़ाइल हूंदो आहे, ॿियो असांजो मसाहिब हूंदो आहे। त ही मौला इमाम हुसैन जो फ़ज़ाइल बि मसाहिब आहे।
हुननि जी ज़िंदगी जो जेको फ़लसफ़ो न उहो आहे ई बेसिकली तकलीफ़ सां हा रिलेटेड। हा त उहे शयूं इंसान खे कंहिं हद ताईं रिलैक्स कंदियूं आहिनि। we all ऐं believe हिकिड़ी अहिड़ी कनेक्टिविटी आहे मौला जे नाले सां, मौला इमाम हुसैन जे नाले सां, इस्लामिक कनेक्टिविटी जंहिंखे चइजे, ऐं आई विल कॉल दैट एज़ एन इस्लामिक कनेक्टिविटी। त तव्हांखे जेकर इस्लाम सम्झणो त तव्हांखे मौला हुसैन जे दर ते अचिणो पवंदो। बेशक जेकर तव्हांखे इस्लाम सम्झणो आहे बेशक। पूरी तरीक़े सां, जेकर मौला तव्हांखे इस्लाम सम्झायो आहे, लाइफ जेकर ज़िंदगी गुज़ारणी आहे, वॾे में वॾो फिलोसॉफी ऑफ द लाइफ जेका इमाम हुसैन ॾिनी उहा इहा ॾिनी त ज़िलत जी ज़िंदगी त कंहिं हालत में बर्दाश्त कोन्हे, पर जेकॾहिं तव्हांजे मथां सख़्तियूं अची वञनि, पंहिंजो घर, पंहिंजा ॿार बच्चा कुर्बान करे अलाह जी ज़ात ते भरोसो रखो। ऐं अॼु ॾिसो न यज़ीद जो को नालो निशान कोन्हे, छाकाणि त हुनजो अलाह जी ज़ात ते भरोसो ई कोन हो। हू अलाह जे हू अलाह सां रिलेटेड हो ई कोन, चाहे मुस्लमान छो न हुजे। त मुस्लमान हुजे पर जेकर अलाह जी ज़ात ते भरोसो कोन अथसि त पोइ हिज़ नॉट अ गुड मुस्लिम। गुड मुस्लिम इहो आहे त मौला हुसैन हिकिड़ी फिलोसॉफी ॾिनी। हीअ 6 तारीख़ ते वॾो वाक़ियो आहे जॾहिं करबला जे मैदान में अची उते हू पंहिंजो ख़ीमा लॻाइनि, पाणी बंदि थियो आहे, पाणी ज़मीन ख़रीद थी आहे। त ॾिसो त हींअर ऐं उन खां पोइ तव्हां मुंहिंजे ख़्याल में असीं टेक्निकल शयुनि ते नथा वञूं, पर असीं सिर्फ़ु हिकिड़ी कुर्बानी सेक्रीफाइस जो जेको हिकिड़ो आहे कुर्बानी, बेमिसाल कुर्बानी आहे मौला हुसैन जी, इन घर जी, रसूल जे घर जी, असांजे नबी साईं जे घर जी, इहा बेमिसाल कुर्बानी आहे। सही बिल्कुलु। ऐं करबला त पूरी दर्सगाह आहे, हुनखे जेतिरो सम्झजे तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे उते आसान कयो था, तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे हिकिड़े सही ट्रैक ते आणियो था, तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो मक़सदु ठाहियो था। सो छा ई ॻाल्हि कजे, तमामु वॾो फ़लसफ़ो आहे। ऐं जेकॾहिं हक़ ऐं बातिन खे सम्झणो आहे त पोइ करबला साम्हूं असांखे नज़र अचे थी ऐं उते जूं कुर्बानियूं नज़र अचनि थियूं। इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जो उहो किरदारु नज़र अचे थो जेको कॾहिं बि फ़ना थियणो न आहे। अॻियां वधूं त अब्दुर रहमान असां सां गॾु मौजूदु आहे। अब्दुर रहमान, तव्हां खां कुझु ॿुधंदासीं मुहर्रम उल हराम जे हवाले सां, जेकॾहिं आहे त ॾाढो सुठो रहंदो। जी जी बिस्मिल्लाह। जड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी, कुल वे जड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी। ॿी का बिगाल कान्हे हलंदो ज़िक्र हुसैनी, कुल वे जड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी। जे विया वरी न मोटिया महरम शरीफ मोटी, जे विया वरी न मोटिया महरम शरीफ मोटी, आयो खणी असां लाइ सदमो सजर हुसैनी, कुल वे जड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी, कुल वे जड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी। तिन जी मदा करे था माण्हू मुबारको जन, तिन जी मदा करे छा माण्हू मुबारको जन, दुनिया जा दर छॾे मूं वरतो आदर हुसैनी, कुल वे जड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी। ॿी का बिगाल कान्हे हलंदो ज़िक्र हुसैनी, कुल वे जड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी,
कुझ पढ़ गज़ल पुराणा, कुझ लिख नवा कसीदा, कुझ पढ़ गज़ल पुराणा, कुझ लिख नवा कसीदा, दिल दाह कई भलो थी हिकिड़ो अखर हुसैनी, कुल वेझड़ा थी वेहो वसंदो ककर हुसैनी, कुल वेझड़ा थी वेहो वसंदो ककर हुसैनी। दादू ज़िले सॼे ऐं मेहड़ जे तालके में, दादू ज़िले सॼे ऐं मेहड़ जे तालके में, हिकिड़ो नमा मगर आ सारो इतर हुसैनी, कुल वेझड़ा थी वेहो वसंदो ककर हुसैनी, ॿी का बि ॻाल्हि कान्हे हलंदो ज़िक्र हुसैनी, कुल वेझड़ा थी वेहो वसंदो ककर हुसैनी। गम जिन खे आहे तिन जो ग़ुलाम नबी ग़ुलामा, गम जिन खे आहे तिन जो ग़ुलाम नबी ग़ुलामा, सेठाव कीअं छॾींदा जिन ते छपर हुसैनी, कुल वेझड़ा थी वेहो वसंदो ककर हुसैनी, कुल वेझड़ा थी वेहो वसंदो ककर हुसैनी, ॿी का बि ॻाल्हि कान्हे हलंदो ज़िक्र हुसैनी, कुल वेझड़ा थी वेहो वसंदो ककर हुसैनी। माशाल्लाह जी माशाल्लाह, सुभान एॾो अल्लाह, सुभान ख़ूबसूरत अल्लाह। अंदाज़ में मौला जो नालो, ऐं उन में थोरी हिकिड़ी सेकंड जी तव्हां खां इजाज़त वठी हिकिड़ो जी प्लीज। उर्दू जो हिकिड़ो ख़ूबसूरत आहे त न पूछ मेरा हुसैन क्या है। हा हा हुसैन अहले वफा की बस्ती, बेशक। हुसैन अहले वफा की बस्ती, हुसैन आईने हक परस्ती, हा हा हुसैन अहले वफा की बस्ती, हुसैन आईने हक परस्ती, बेशक। हुसैन सिद्को सफ़ा का साकी, हा हा हुसैन सिद्को सफ़ा का साकी, हुसैन चश्मे अना की मस्ती, हा हा बेशक। हुसैन चश्मे अना की मस्ती, हुसैन पेश अज अदमे तसव्वुर, हा हा हुसैन बाद अज कयाम हस्ती, हुसैन बाद अज कयाम बेशक। हस्ती, बेशक। हुसैन ने जिंदगी बिखेर दी, हा हा हुसैन ने जिंदगी बिखेर दी, फिजा से वरना कज़ा बरसती, हुसैन ने जिंदगी बिखेर दी, फिजा से वरना कज़ा बरसती, आहा। उरूज हफ्ते आसमान अजमत, उरूज हफ्तो आसमान अजमत, हुसैन के नक्शे पा की मस्ती, वाह। हुसैन के नक्शे पा की मस्ती, हुसैन को खुल्द में न ढूंढो, हुसैन को खुल्द में न ढूंढो, हुसैन महंगा है खुल्द सस्ती, हुसैन को खुल्द में मत ढूंढो, हुसैन महंगा है खुल्द सस्ती, हुसैन मकसूमे दीनो ईमान, हुसैन मकसूमे दीनो ईमान, हुसैन मफहूम हल अता है, न पूछ मेरा हुसैन क्या है, न पूछ मेरा हुसैन क्या है। सो ही हिकिड़ियूं ख़ूबसूरत भेटाऊं आहिनि, जीअं साईं हिकिड़ो पंहिंजे ख़ूबसूरत अंदाज़ में, ऐं ही जेको हिकिड़ो ॾिसो
जंहिंखे जीअं जीअं हुसैन जी ज़ात तीअं जंहिं जीअं महसूसु कनि उहा कराए थी। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां दुरुस्त चयो। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे प्रोग्राम में शामिल कयां थी। हेलो, अस्सलाम वालेकुम। सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। किथां था ॻाल्हायो पिया? पंहिंजो नालो ॿुधाइजो। नालो असांजो हाकिम आहे, असां मदीने था ॻाल्हायूं। जी, तव्हांखे भलीकार चऊं था। मदीने पार मां तव्हां ॻाल्हायो पिया। मदीने जी मौसम कीअं आहे? मौसम सही आहे। मदीने जी मौसम सदाई ख़ूबसूरत आहे। प्रोग्राम ॾिसण पिया। जी, ख़ुशी वॾी शइ आहे। तव्हां प्रोग्राम हले थो, मला तव्हां ख़ुशि कंदो। महिरबानी महिरबानी तव्हांजी। तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। पंहिंजे दुआनि में ज़रूरु असांखे यादि रखिजो। व्यूवर्स, टाइम थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो मां ब्रेक की तरफ़ अॻियां वधां थी। सोना यूरिया जो भरपूर प्रोग्राम में साथ मौजूदु आहे। सोना यूरिया नीम कोंद नाइट्रोजन ऐं अॾोही नाइट्रोजन सां भरपूर अॾोही ऐं जीतन खां तहफ़ुज़। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। व्यूअर्स, सभिनी ॾिसंदड़नि खे वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं नंढो ब्रेक हुयो, ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। सोना यूरिया जो साथ प्रोग्राम में भरपूर मौजूदु आहे। सोना बोरान DAP बोरान जी हिक जेतिरी तक़सीम, वधीक फिलफोर, पैदावार भरपूर। प्रोफेसर डॉक्टर नियाज़ मेमन साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। इसरा यूनिवर्सिटी में पंहिंजूं बहितरीन ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया। सर, अगेन बजट एंड देन आवर एनवायरनमेंट। तारे ॾाढो पहिरीं पाण हिन खे कंटिन्यू कयो, वरी मुहर्रम शरीफ़ जे हवाले सां इहे ॻाल्हियूं साम्हूं आयूं ऐं त हुनखे कंटिन्यू करण में ऐं तव्हांखे हिकिड़ो सभिनी जेके असांजा व्यूअर्स आहिनि, तव्हांजा व्यूअर्स, उन्हनि ताईं इहा ॻाल्हि पहुचाइजे त ॾिसो, हीअ असांजे लाइ प्रॉब्लम्स छो था थियनि। प्रॉब्लम्स पंहिंजी जाइ ते वाज़े आहिनि। उन में मूं तव्हां सां पाण ॻाल्हि कई त बजट जी ॻाल्हि पई थी, त बजट असांजी जेका आहे सा तव्हांखे हैरानी थींदी त जेके 2007 खां वठी 2024 ताईं नियर अबाउट कोई 48.4 बिलियन मखसूस कया विया, जंहिंमां सिर्फ़ु 20 मिलियन ख़र्च थिया, बाक़ी बची पिया। त तव्हांजो मीन्स इट इंडिकेट्स कि तव्हांजी इन में कंहिं बि क़िस्म जी को बि इंट्रस्ट कोन्हे। इवन तव्हां बजट बि आहे त उन बजट में गवर्नमेंट जो हिकिड़ो ॾिसो, पर तव्हां ख़र्च किथे था कयो। ऐं इहो ऑफिस रिकॉर्ड्स ॿुधाइनि पिया त वीह नियर अबाउट 48 बिलियंस मां नियर अबाउट 41% जे क़रीब तव्हां ख़र्च कयो इंफ्रास्ट्रक्चर्स ते, एनवायरमेंटल रिलेटेड या ग्लोबल वार्मिंग सां, माहौलियात जे इन हवाले सां, या जेके एनवायरमेंटल डिपार्टमेंट्स आहिनि उन्हनि जे हवाले सां। त पैसा हूंदे सूंदे बि जेकॾहिं इट मीन्स तव्हांजो लैकिंग जेका आहे सा डिज़ाइनिंग एस्पेक्ट ते आहे, जिते तव्हांजी डिज़ाइनिंग हुअणु खपनि, जिते तव्हांजे इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर करण जो मौक़ो आहे, त उहो त असीं विञाए था वेही रहूं। जेको असांजो आहे मीन्स असांजी वर्किंग जेका आहे सा सिर्फ़ु मथां आहे त बसि असीं माहौलियात खे बहितर कंदासीं, पर हीअ फिगर्स, ऑफिशियल फिगर्स ॿुधाइनि था, जेके पोइ पब्लिश थियनि था, इहे शयूं ॿुधाइनि थियूं त तव्हांजो इंट्रस्ट न आहे हिननि शयुनि में। तव्हां 48 बिलियन खे तव्हां ख़र्च कयो। Only your slogan will not work. न, इट्स नॉट वर्क। तव्हां बसि इहो आहे त तव्हां बसि जस्ट हिकिड़ी आहे भई बजट थी, बजट त उहा तव्हांजी ख़र्च ई नथी थिए। तव्हांजे खीसे में पैसा पिया आहिनि, तव्हां वठो कुझु नथा, त योर पॉकेट इज़ गोइंग टू बी हेवी। सही, ईअं आहे न, त तव्हां पैसा, योर पॉकेट इज़, त तव्हां यू आर गोइंग टू बी हेवी। जेके माण्हू बजट ॾियनि था, उहा बजट तव्हांजी वापसि जेका आहे, पोइ हिते एनवायरमेंटल जेके असांजा डिपार्टमेंट्स आहिनि, छा ओसी ताईं न पई वञे, या उन्हनि जो रोल उन्हनि खे एलोकेशन त थिए थी न, एलोकेशन थिए थी। इनफैक्ट अनफॉर्चुनेटली असां, मूं तव्हांखे ॿुधायां त जेके असांजा प्रोजेक्ट्स आहिनि उहे असांजा आहिनि। इहे मीन्स तव्हां उन्हनि खे उन हिकिड़ो डिज़ाइन एस्पेक्ट हूंदो आहे असांजी इन्वायरमेंटल इम्पैक्ट असेसमेंट में। असां EIA उनखे चवंदा आहियूं, जेको असांजी लैंग्वेज आहे, इन्वायरमेंटल लैंग्वेज जेका आहे, उनखे असीं चवंदा आहियूं इन्वायरमेंटल इम्पैक्ट असेसमेंट। तव्हां जेकॾहिं इम्पैक्ट असेसमेंट कंदो त असां निगेटिव आहियूं, असां वटि किथे बि असांजो पॉज़िटिव इम्पैक्ट त आहे ई कोन। बावजूदि इन जे त असां वटि वी हैव अ सफिशिएंट क्वांटिटी ऑफ मनी, ऐं असां वटि पैसा फंड्स मौजूदु आहिनि, पर असीं ख़र्च त करियूं ई कोन था। हाणे ख़र्च छो नथा थियनि, हुनजो वॾो सबबु आहे ख़र्च इन जे करे कंदा असां वटि प्रोजेक्ट्स कोन्हनि, असां नयूं शयूं ठाहियूं कोन था, असांखे इम्प्रूवमेंट करणी आहे न, नवां प्रोजेक्ट्स खणी अचो,
वाटर क्वालिटी तव्हांजी तमामु वॾे में वॾो इशू आहे, तमामु वॾो इशू आहे। पाणी पीअण जे पाणीअ जा तव्हां लाड़पट्टी जी ॻाल्हि कयो त तव्हांजी त तव्हां जेको आहे न तव्हांजी ॾुखियायूं बयानु नथा करे सघो। असां छाकाणि त हैदराबाद सां रिलेटेड आहियूं, विदिन जेके असांजी ही जेके शहर आहिनि सिंध जा वॾा शहर आहिनि, सिंध जा कराची, हैदराबाद, कराची पूरी सिंध आहे, वरी हैदराबाद उनजो सेकेंड एस्पेक्ट आहे, सेकेंड वॾो शहर आहे। त असां उन में तव्हां ॾिसो तव्हांखे किथे कहिड़ी शइ तव्हांखे बहितर नज़र थी अचे। न असांजा रस्ता साफ़ आहिनि, न असांजो ड्रेनेज सिस्टम साफ़ आहे, न असांजे पीअण जो पाणी साफ़ आहे, न असांजी सॉलिड वेस्ट जेका जनरेट थी उहा प्रॉपरली मैनेज थी थिए। वॾे में वॾो रीज़न मूं रिपीटेडली पंहिंजे प्रोग्राम्स में तव्हां मूंखे घुराईंदा आहियो, ऐं तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त पीअण जे पाणी सां गॾो गॾु वॾे में वॾो इशू जेको उहो असांजी सॉलिड वेस्ट जो आहे। तव्हां ॾिठो हूंदो सुबुह जो म्यूनिसिपल जूं गाॾियूं बीहनि थियूं, स्वीपर्स बीहनि था, उहे सॉलिड वेस्ट कलेक्ट कनि था, पर सॉलिड वेस्ट खे खणी वञनि था, लिक्विड वेस्ट स्टिल पई हूंदी आहे रोडनि जे साइडनि तां अलॉन्ग विद द ड्रेनेज सिस्टम। उतां जा ड्रेन्स आहिनि, तव्हांजूं ॿियूं शयूं आहिनि, त उहो उन्हनि शयुनि खे इम्प्रूव करण जे लाइ जॾहिं तव्हां बजट त पोइ वाई योर नॉट वर्किंग। त हिते छा चैनलाइज़ेशन जो हिकिड़ो सिस्टम आहे, वाधूवा जो असां वटि वॾो मसइलो आहे, वॾो क्वेश्चन मार्क असां वटि मौजूदु रहे थो। इहो कोन्हे, सिर्फ़ु इहो कोन्हे, पर तव्हां इन सां जेके बि सराउंडिंग आहिनि उहे तव्हां ॾिसंदो त हेॾे हेठि लही वञो भिटाई नगर या हेॾा तव्हां ॾिसो किथे हिकिड़ी मिज़रेबल लाइफ आहे जेका माण्हू रहे थो, ऐं इट्स रियली तमामु ॾुखियो आहे, मुश्किल कमु आहे ॾाढो। ऐं असां उन्हनि खे बजट जे हूंदे सिंध गवर्नमेंट प्रायोरिटी ॾिए थी, सिंध गवर्नमेंट इज़ टेकिंग ऑल दीस थिंग्स ऑन प्रायोरिटी त आहे, त तॾहिं त बजट आहे न, बजट आहे पर असां ख़र्च नथा करे सघूं। 48 बिलियंस मां 16 सालनि जी ॻाल्हि आहे, विदिन 2007 खां 2024 ताईं, आई एम नॉट अवेयर अबाउट 225, बट अप टू 224 तव्हां वटि एतिरी सारी बजट पई, एंड विदिन 16 इयर्स तव्हां उनखे सिर्फ़ु 14% तव्हां 41% तव्हां उनखे जेका एलोकेशन आहे उनखे यूटिलाइज़ कयो आहे, ऐं बाक़ी शयूं तव्हांजो एज़ इट इज़ पियूं आहिनि, तव्हांजी बजट बची पई। इट मीन्स तव्हां वटि को कमी कोन्हे, माना तव्हांजी इन्वायरमेंट सां रिलेटेड का इंट्रस्ट कोन्हे, कमनि कोन्हनि, पॉलिसी मेकिंग कोन्हे, त उनजे करे इहो इन्हनि शयुनि ते थोरो ध्यानु ॾियणु खपे। असांजी टेक्निकल सपोर्ट हर टाइम ते हर माण्हू जे लाइ हाज़िर, हर डिपार्टमेंट जे लाइ एनजीओज़ कमु कनि थियूं, उन्हनि सां बि गॾु कमु कयूं था फ्री ऑफ कॉस्ट। मुंहिंजी एज़ कंसल्टेंट इन वाटर सां रिलेटेड का बि जेका आहे कंसल्टेंसी उनजी का बि चार्जिस कोन हूंदियूं आहिनि। इवन मुंहिंजा जेके ॿिया दोस्त आहिनि, साथी जेके कमु कनि पिया, त असां फ्री ऑफ कॉस्ट हिकिड़ो ख़ैर जो कमु आहे, हिकिड़ो उन में हिसो वठणु खपे, पर सेंसिबिलिटी असांजे माण्हुनि में हुअणु खपे, रिस्पॉन्सिबिलिटी। वाटर क्वालिटी जी जॾहिं ॻाल्हि कयूं था, वाटर क्वालिटी मैनेजमेंट जी जॾहिं पाण ॻाल्हि कयूं था, कुझु रिपोर्ट्स बि असांजे साम्हूं सालियानियूं अचनि थियूं त पाकिस्तान में रोज़ जी बुनियाद ते जेतिरा माण्हू मरनि था, हिकिड़ो त दवाऊं त पंहिंजी जॻह ते, पर किनो पाणी पीअण जे करे बि डेथ रेशो वधे थो। अनफॉर्चुनेटली तव्हांखे हिकिड़ी तमामु अहम ॻाल्हि थो ॿुधायां हाणे, छाकाणि त अॼु ही मुहर्रम शरीफ़ जा ॾींहं आहिनि, इन्हनि में एतिरो वधीक स्ट्रॉन्ग जेको आहे लहजो बि थोरो सही कोन्हे, ऐं रिक्वेस्ट आहे सभिनी खे त ही मुहर्रम जा ॾींहं आहिनि, महिरबानी करे पंहिंजनि लहजनि खे थोरो मिठो रखो, थधो रखो, छाकाणि त ही ॾींहं जेके तव्हां में चेंज आणे सघनि था। रमज़ान जे महीने में असांजी काफ़ी चेंजिस ईंदियूं आहिनि खाइण पीअण में, आदतुनि में। मुहर्रम शरीफ़ में हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त पंहिंजे लहजे खे मिठो रखो, सुठो रखो, प्यारो रखो, त ही लॻंदो त असांजो कुझु आहे जेको असांजो को अहिड़ी शइ जेका असांखे सेखारण वारी पोज़ीशन में आहे, त असांजो लहजो थोरो इन जे करे बि वधीक स्ट्रॉन्ग नथो थिए। पर हैदराबाद जे जेतिरी क़दुरु ॻाल्हि आउं तव्हांखे ॿुधायां त इहा मुंहिंजी पंहिंजी असांजी स्ट्रॉन्ग रिसर्च आहे, मोर देन थाउज़ेंड्स ऑफ द सैंपल्स कया आहिनि। त हैदराबाद जी पाणीअ में इहो जेको तव्हांजो बीठल पाणी अथव न, पर जेको डिस्ट्रीब्यूशन सिस्टम उन में बि इलाही सारा प्रॉब्लम्स आहिनि, जंहिंजे लाइ असांजो हींअर इसरा यूनिवर्सिटी इज़ गोइंग टू अरेंज अ वेरी गुड सिम्पोज़ियम और सेमिनार on water quality and characteristics जेके आहिनि उन्हनि ते। I'll be delivering a lecture on that. त इंशाल्लाह उहो असां अरेंज करियूं पिया, त असां वी बिलीव इन असांजी रुगो एडमिशन्स जो प्रोसीजर पूरो थी वञे, जेको इन में अगस्त ताईं पूरो थींदो, नवां क्लासिस शुरू थींदा, ऐं एडमिशन्स असांजो ऑन आहिनि हींअर। त इहो असांजो प्रोसेस मां निकिरूं त असां हिकिड़ी मिड सीज़न में जेके असांजी सेप्टेंबर अक्टूबर खां पोइ असां इन सिलसिले ते ज़रूरु इन खे फोकस कंदासीं, रिक्वेस्ट कंदासीं तव्हांजे चैनल जे थ्रू उन्हनि जेके असांजा क्वार्टर्स कंसर्न क्वार्टर्स आहिनि, त उहे असांखे थोरो स्पेस ॾियनि ऐं असांजे इन में असांजो साथ ॾियनि। पब्लिक अवेयरनेस जो प्रोग्राम आहे, जीअं तव्हां पंहिंजी हुन में चयो त पब्लिक अवेयरनेस जो बि हिकिड़ो वॾो इशू आहे। माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे, हर मुंहुं जे हाणे पीअण जो साफ़ पाणी रखियो, हीअ साफ़ आहे, ठीकु आहे न,
सेफ टेस्टिंग खां पोइ असांखे ख़बर पवंदी त सेफ केतिरो कोन्हे। हा सेफ न आहे जी अच्छा चई नथा सघूं त हाणे हिन वक़्तु पोज़ीशन इहा आहे त जेकॾहिं पाणी क्लियर क्रिस्टल क्लियर आहे त बि बायोलॉजिकली इन में कंटामिनेशन थी सघे थी पॉसिबल आहे त उनजे करे हाणे इंटरनेशनल जेको असांजे यूनाइटेड नेशन्स डेवलपमेंट प्रोग्राम आहिनि उहे 17 गोल्स आहिनि जिन मां 6 गोल जेको आहे उहो आहे सस्टेनेबल डेवलपमेंट ते असांजे ऐं वाटर क्वालिटी मॉनिटरिंग ते सैनिटेशन ते त 2030 ताईं असां चाहियूं था त पाकिस्तान गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान गवर्नमेंट ऑफ सिंध इन में हिसो वठे सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स खे अचीव करण जी कोशिशि करे उन में इहो असांजा 17 गोल्स आहिनि 17 गोल्स मां 17 पूरा नथा थी सघनि अनफॉर्चुनेटली जेका UNDP जी जेका लोकल जेके ईंदियूं आहिनि न्यूज़ ईंदियूं आहिनि उन में ॿुधायो त 2030 ताईं असांखे गोल अचीव करणा आहिनि पर असां पाकिस्तान कोन थी सघंदा सो मीन्स तव्हांखे ख़बर आहे ॾिसो असांजी हिकिड़ी साइकी डेवलप थी वई आहे ऐं यू कैन तव्हांजे अॻियां का ॻाल्हि अचे थी को अहिड़ो प्रोग्रेस जी का ॻाल्हि अचे तव्हां उन महिल चओ था न थी कोन सघंदी थींदी कोन ऑलरेडी यू गिव योर ओन आइडिया की न इहो त थींदो ई कोन अच्छा हिकिड़ी असांजी लेगेसी ठही वई आहे नॉट टू वर्क या लेगेसी ठही वई आहे नॉट टू सर्व नॉट टू वर्क नॉट टू सर्व त इहे ॿ शयूं जेकॾहिं त तव्हां इहे ॿ शयूं कढियूं इन मां नॉट कढी छॾियो टू सर्व कयो ऐं टू वर्क कयो त आउं सम्झां थो काफ़ी सारा मामला जॾहिं सिंध गवर्नमेंट इंटरेस्टेड बि आहे एतिरी एलोकेशन बि आहे त तव्हां अंदाज़ो कयो त 2007 खां वठी 2024 ताईं तव्हांखे 48 बिलियंस गवर्नमेंट रखिया पर गवर्नमेंट में यूटिलाइज़ न थी सघिया ऐं 50% पॉलिसीज़ हलियूं वयूं आहिनि उहो तव्हांजो प्रैक्टिकल वर्क किथे आहे उहा बजट किथे आहे उनजो इस्तेमालु किथे आहे ऐं 2025 में त पाण ॾिसूं पिया जेका बजट आहे ऐं वरी जॾहिं पंहिंजे एनवायरमेंट ते नज़र पवे थी त अनफॉर्चुनेटली असांखे जेको आहे न चवणो पवे थो त असांजे माहौल में उहो सुधारो पैदा नथो थिए अच्छा वणनि जी जेकॾहिं पाण प्लांटेशन जी ॻाल्हि कयूं था मां हमेशह चवंदी आहियां त बूटा लॻाइण सां सभु न थी वेंदो आहे नर्सरिंग जो हिकिड़ो पंहिंजो प्रोसेस हूंदो आहे उन ते असां वटि जेको आहे कमु घटि कयो वेंदो आहे भला गवर्नमेंट बाउंड छो नथी करे हिकिड़ी फैमिली खे हिकिड़ो वणु लॻाइण ते जॾहिं तव्हांजे घर जी रजिस्ट्रेशन थिए थी त हिकिड़ी फैमिली जेकॾहिं हिकिड़ो वणु लॻाए त उहा बि हिकिड़ी सुठी कॉन्ट्रीब्यूशन आहे सुठी आइडिया तमामु सुठो आहे पर इहो आइडिया अॼु जो कोन्हे तव्हांजो इलाही काफ़ी प्रोग्राम्स में तव्हां इन ते फोकस कयो था एंड यू आर वर्किंग ऑन दैट आई एप्रिशिएट योर एफर्ट्स ज़रूरी आहे त तमामु हिकिड़ो माण्हू कमु करे थो त हिकिड़ो त असांजो वॾे में वॾो जेको एस्पेक्ट आहे त कम वारे माण्हू जे लाइ रस्ता बंदि थींदा आहिनि न कमु करण वारे माण्हू जे लाइ रस्ता इलाही सारा खुली वेंदा आहिनि पर उहे ग़लति रस्ता हूंदा आहिनि त उहो हिकिड़ो वॾो एस्पेक्ट आहे त असां जेको माण्हू कमु करे थो एटलीस्ट असीं भला हुनखे ॿियो कुझु नथा ॾियूं त एप्रिशिएट त कयूं त हुनजी दिलि वधे अॻिते ॿिया माण्हू कमु कनि ऐं इलाही सारा दोस्त आहिनि इलाही सारा यंगस्टर्स आहिनि जेके इन शइ ते कमु करणु चाहिनि था प्लांटेशन राइट फ्रॉम द बिगनिंग तमामु वॾो हिकिड़ो प्रोसेस रहियो आहे ऐं कंहिं ज़माने में जेको सो प्लांटेशन जो हिकिड़ो वॾो फुल कंप्लीट थ्रू आउट द कंट्री हिकिड़ो पूरो फुल प्रोजेक्ट रखियो वियो ऐं उहो तमामु हिकिड़ो सुठो प्लांटेशन जो कमु शुरू थियो पर पोइ वरी उहो विथ टाइम जेको आहे उहो वरी हुन में डिक्लाइन अची वई न थी सघियो पर उनजो असरु आहे त काफ़ी सारा वण काफ़ी सारियूं प्लांटेशन्स थियूं हुयूं ऐं उन्हनि जो इहो त लाज़मी आहे तव्हांजो वधंदो प्लांटेशन वधंदी त तव्हांजी ग्लोबल वार्मिंग में कमी ईंदी कार्बन डाइऑक्साइड जो कंटेंट तव्हांजो जेको सो ज़्यादा एब्ज़ॉर्ब थियणु शुरू थी वेंदो ऐं ॾिसो न हिन वक़्तु सूरत हाल जेका वाटर साइकिल जेका आहे असांजी उहा बि असांजी डिस्टर्ब थियणु शुरू थी वई आहे ऐं हीअ जेको हाणे अॼुकल्ह त इन ते काफ़ी सारा माण्हू ॻाल्हाइनि था ॾिसो न ठटो ही केटी बंदर ही इन पासे बदीन में समुंड तव्हांजो अंदरि अचणु शुरू थी वियो आहे काफ़ी इनजे करे जो उन कंहिं ज़माने में मैनग्रूव्स हूंदा हुआ जेके तमर जा वण हूंदा हुआ उहे कराची में पूरे जो पूरो तव्हां ॿेड़ी में चढ़ी वेंदो त पूरे जो तमर जा ॿेला हूंदा हुआ वण हूंदा हुआ वेरी ब्यूटीफुल ऐं मूंखे ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो जॾहिं उठ उन्हनि खे चरंदा हुआ जीअं बीठा हूंदा हुआ उन्हनि खे ॾाढो उन्हनि जी फीलिंग्स ॾाढी सुठियूं हूंदियूं ख़ुशि लॻंदा हुआ त उहे असांजा तमर जा वण असांजा ख़तमु थी विया असांजो हाणे असांजी जेका असांजी मेलाप थिए थो जिते दरिया वञी पंहिंजो हुन में एस्टरी चवंदा आहियूं त उहो हाणे उहो समुंड खे पोइ ते रखण में वॾो किरदारु असांजे
दरियानि त ऑटोमेटिकली जर असांजो जेको आहे सो उहो नथो रहे। उहो बि असांजी एक्यूफर्स असांजा ख़राब थी विया आहिनि। हेठि जेके ग्राउंड वाटर जा आहिनि कन्फाइंड एक्यूफर्स ख़राब आहिनि। अनकन्फाइंड जेके आहिनि उहे बि असांजा हाणे कोन्हनि। तव्हांखे हिकिड़ी उनजो ईअं त तव्हां हर 15-20 फुट ते तव्हांखे डिफरेंट टाइप जी जेका आहे क्वालिटी ऐं क्वांटिटी ऑफ वाटर मिलंदी, जेका अगेन अलॉर्मिंग आहे। ऐं उन सां गॾो गॾु उन में ॿियूं काफ़ी सारियूं टेक्निकल पैरामीटर्स आहिनि जेके 17-18 पैरामीटर्स आहिनि वाटर क्वालिटी मॉनिटरिंग जा, उहे डिस्टर्ब्ड आहिनि। ऐं मूं तव्हां सां आऊं उनखे वरी आई बी बैक ऑन दैट पॉइंट की हैदराबाद सिटी में पीअण जे पाणी में फंगस बि मौजूदु आहे जेको एविडेंट आहे ऐं उनजे करे काफ़ी सारियूं बीमारियूं फैलजनि थियूं। त वेरी ऑनेस्टली स्पीकिंग असांजो हाणे इंशाल्लाह वी आर गोइंग टू अरेंज अ सिम्पोजियम ऑन दैट, सेमिनार ऑन दैट। इहा जेका टॉपिक आहे या इहो जेको एरिया ऑफ वाटर क्वालिटी जो आहे इहो मुंहिंजी प्रेज़ेंटेशन्स आहिनि, मुंहिंजो लेक्चर इंटरनेशनल लेक्चर्स आहिनि उन में औंजी फ्रांस में डिपार्टमेंट ऑफ हॉर्टिकल्चर वारनि उनखे अरेंज कयो ऐं उहो ॾाढो उनखे ॾाढी सुठी पज़ीराई मिली। सही। अच्छा, वधीक पाण कंटिन्यू कयूं था पर वक़्तु थी वियो आहे। व्यूअर्स, शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो पर न्यूज़ ब्रेक आहे। न्यूज़ ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। न्यूज़ ॿुधूं था। सोना यूरिया जो भरपूर साथ मौजूदु आहे। सोना यूरिया नीम कोन नाइट्रोजन सां भरपूर अॾोही ऐं जीतन खां तहफ़ुज़ ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। ऐं मां हमेशह चवंदी आहियां, हीउ प्रोग्राम ही मंच जो पंहिंजो प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे सोना यूरिया जो। सोना यूरिया ज़िंक कोन हल पज़ीर ज़िंक सां थिए ज़िंक जी हिकु जेतिरी तक़सीम, भरपूर गज ऐं इज़ाफ़ी पैदावार। असां जॾहिं पंहिंजे माहौल जी ॻाल्हि करियूं था त असांजे माहौल खे सभ खां वधीक चैलेंजिस कहिड़ा आहिनि ऐं बायोडाइवर्सिटी जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त कहिड़ा थ्रेट्स ते मौजूदु आहिनि, उन बाबति प्रोग्राम में ज़रूरु ॻाल्हाइणु चाहींदमि। पर अब्दुर्रहमान बि मौजूदु आहे प्रोग्राम में ऐं मुहर्रम जा ई ॾींहं हली रहिया आहिनि। सो अब्दुर्रहमान, तव्हां खां पहिरीं असां कुझु ॿुधंदासीं। अवल चुमी गल गाल ॿुधाई नाने का, करबल में परवाह कुसण जी काने का, करबल में परवाह कुसण जी काने का। अवल चुमी गल गाल ॿुधाई नाने का, करबल में परवाह कुसण जी काने का, करबल में परवाह कुसण जी काने का। ज़ुल्म सितम तकलीफ़ जी का हद हूंदी आ, हद हूंदी आ। ज़ुल्म सितम तकलीफ़ जी का हद हूंदी आ, हद हूंदी आ। ज़ुल्म मंझा घटि कई आ ज़रे न ज़माने का, करबल में परवाह कुसण जी काने का, करबल में परवाह कुसण जी काने का। ज़ुल्म मंझा घटि कई आ ज़रे न ज़माने का, करबल में परवाह कुसण जी काने का, करबल में परवाह कुसण जी काने का। अवल चुमी गल गाल ॿुधाई नाने का, करबल में परवाह कुसण जी काने का, करबल में परवाह कुसण जी काने का। अर्ज़ कयो तक़दीरत नंढड़ा वॾड़ा ॾे, नंढड़ा वॾड़ा ॾे। अर्ज़ कयो तक़दीरत नंढड़ा वॾड़ा ॾे, नंढड़ा वॾड़ा ॾे। न कर कई न मुहम्मद जे मस्ताने का, न कर कई न मुहम्मद जे मस्ताने का,
करबल में परवाह कुसण जी काने का, करबल में परवाह कुसण जी काने का। अवल चुमी गल गाल ॿुधाई नाने का, करबल में परवाह कुसण जी काने का, करबल में परवाह कुसण जी काने का। शाल चवां त गुलाम नबीब असांजो आ, असांजो बा। शाल चवां त गुलाम नबीब असांजो आ, असांजो बा। दामन वरती ॿिए जी कॾहिं न बाने का, करबल में परवाह कुसण जी काने का, करबल में परवाह कुसण जी काने का। अवल चुमी गल गाल ॿुधाई नाने का, करबल में परवाह कुसण जी काने का, करबल में परवाह कुसण जी काने का, करबल में परवाह कुसण जी काने का। वाह अब्दुर्रहमान, वाह वाह। करबल में परवाह कुसण जी काने परवाह जे बेशक हिकिड़े नाले ते ॾिसो जी। करबला जे इन सॼे फ़लसफ़े में हिकु किरदारु बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जो बि आहे। बेशक असां जेकॾहिं इन किरदार खे उजागर न कंदासीं त ज़्यादती थींदी। बिल्कुलु हिकिड़ी अहिड़ी कैफ़ियत में जिते भाउ भाउर भाइटिया सभु शहीद थी वञनि, उन खां पोइ उहो हिकिड़ी एॾी मज़बूत किरदारु असांखे इस्लाम ॾिनो, असांखे करबला मां मिलियो बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जी शिकिल में सूरत में। त हू औरतुनि जी हिकिड़ी रहनुमा बणिजी वई ता क़यामत। हू हिकिड़ो एॾो मज़बूत, जॾहिं जेके तारीख़ुनि में जेके लफ़्ज़ अचनि था या जेके तारीख़ुनि में आलिम सगुरा या असांजा ॿुधनि जेके यज़ीद जी दरबार में जेको ख़ुतबो बीबी ज़ैनब ॾिनो, जेका स्पीच आहे, त उहो चवनि था त लहजो जेको हो मौला अली जो हो, उहो लहजो जेको हो उहो मौला अली जो। आउं पंहिंजे नियाणियुनि खे इहा अर्ज़ु कंदुसि त पंहिंजे लहजे में पंहिंजे पीउ वारी कैफ़ियत रखो। ॾाढी सुठी हिकिड़ी हिते असांखे ॾाढो सुठो मैसेज आहे। मुंहिंजे नियाणियुनि खे, जेके असांजी नियाणियूं हलनि थियूं, जेके पंहिंजे किरदार खे मज़बूत रखो। एतिरो ख़ूबसूरत किरदारु आहे बीबी ज़ैनब जो, हिकिड़ी औरत जे हुन में। त हू यज़ीद जहिड़ो हिकिड़ो ग़लीज़ क़िस्म जो हिकिड़ो बादशाह हो ऐं उन जे तख़्त खे ईअं धोॾाए विधो। एतिरो हुनजे लफ़्ज़नि में, एतिरो हुनजे लहजे में। उहो चवनि था त लहजो जेको हज़रत अली साईं जो लहजो, मौला अली साईं जो लहजो हो, ऐं उन लहजे में हुनजी ज़ुबान बंदि थी वई, हुन खां ॻाल्हाइण न पियो निकिरे। त असां पंहिंजे नियाणियुनि खे ही महरम जे हवाले सां, तव्हांजे प्रोग्राम जे हवाले सां इहो मैसेज ज़रूरु ॾींदासीं हिकिड़ो तव्हांजी। अच्छा, असां जेको आहे न, जेकॾहिं इस्लाम जी हिन तारीख़ खे ॾिसूं था त औरत जो किरदारु हमेशह ख़ूबसूरत रहियो आहे। तव्हां जेकॾहिं हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जिन जे किरदार खे ॾिसो था त उहा पहिरीं औरत आहे इस्लाम जी, जंहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते ईमान आंदो आहे, उन्हनि ते यकीन कयो आहे, उन्हनि सां गॾु बीठियूं आहिनि, उन्हनि जो साथ निभायो आहे, उनजी ज़िंदगी जो हिसो बणिजियूं आहिनि। ऐं जेका कुल्हे कुल्हे में मिलाइण जी ॻाल्हि कंदा आहियूं त हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा उते उहो किरदारु निभायो आहे। ऐं तमामु औरतुनि खे ॿुधायो आहे त औरत जेकॾहिं हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ में हलणु चाहे त उहा कीअं हली सघे थी। अच्छा, सिर्फ़ु एतिरो न, पर बिज़नेस टाइकन्स जी पाण ॻाल्हि कंदा आहियूं न, उन दौर में हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा उहो रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। त असां वटि जेको आहे न, इस्लाम में औरतुनि जा किरदार तमामु ख़ूबसूरत आहिनि। हज़रत बीबी आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा जिन जी ॻाल्हि कयूं था, असां वटि जेके सर्टिफाइड अहादीस पहुचनि थियूं, उन्हनि खे उन दौर में माण्हुनि ताईं जंहिं ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचायो आहे, उहो ख़ूबसूरत किरदारु हज़रत बीबी आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा जिन जो आहे। अच्छा, अगेन असांजो जेको टॉपिक आहे एनवायरमेंट, उन ते पाण वापसि ईंदासीं। ही त तमामु वॾियूं ॻाल्हियूं आहिनि, ही तमामु वॾा टॉपिक्स आहिनि, ही तमामु वॾियूं हस्तियूं आहिनि। असांजी औकात न आहे असां उन्हनि ते ॻाल्हाए सघूं। जी बिल्कुलु, असांजी बिल्कुलु उहा हैसियत न आहे। पर हिकिड़ो दिलि जो हिकिड़ो कंट्रीब्यूशन आहे इहो मुहर्रम शरीफ़ में। असांजा जेके आम लफ़्ज़नि में जेको हूंदो आहे त उहो मौला जी हाज़िरी करे चइबो आहे, त उहो क़बूल पवे, उहे अहसास क़बूल पवनि
उहे असांजी दिलि जूं जेके राहूं आहिनि उहे उसी ताईं पहुचनि थियूं ऐं उन्हनि जो अजर आहे उन्हनि जो हिकिड़ो उहो मर्तबो आहे बिल्कुलु 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 सही इन में इन ज़िक्र में शामिल थियण बि हिकिड़ो ख़ूबसूरती आहे बिल्कुलु बिल्कुलु इहा बि हिकु क़िस्म जी इबादत ज़रूरु आहे। अच्छा असां जेकॾहिं बायोडाइवर्सिटी जी ॻाल्हि कयूं था या दुनिया में इन्वायरमेंट जा जेके चैलेंजिस आहिनि जेके थ्रेट्स आहिनि उन्हनि ते कीअं ॻाल्हाईंदव? त ॾिसो न इन्वायरमेंटल चैलेंजिस जेके असां वटि आहिनि उहे कंट्री टू कंट्री वेरी था कनि। जीअं सवेर पाण हिकिड़ी ॻाल्हि कई पई त सिंध में हींअर अॻे इहे आसमानी जंहिंखे लाइटनिंग चवंदा आहियूं या खिवण जेके चवंदा आहियूं उहे कोन किरंदियूं एतिरियूं घटि हूंदियूं हींअर ज़्यादातर हुननि जो असांजी जेका क्लाइमेटिक जेका असांजी एबिलिटी आहिनि उहा सस्टेन कान थी करे छाकाणि त 45 डिग्रीज़ खां टेम्परेचर जॾहिं राइज़ थिए थो त पोइ नेचुरली करंट शुरू थियणु बणजणु शुरू थी था वञनि। बेसिकली इहो बि हिकिड़ो एस्पेक्ट जेको सो ग्लोबल वार्मिंग जो ई आहे जंहिंजे करे डेज़र्टेड एरियाज़ में जिते आहे बि कुझु कोन पर उते बि इहे सिलसिला जेके आहिनि से शुरू थियनि था। चैलेंजिस त बे इंतिहा चैलेंजिस आहिनि पर ज़्यादातर मूं तव्हांखे ॿुधायो त यूनाइटेड नेशनल जेको यूनाइटेड डेवलपमेंट नेशन्स जो जेको आहे UNDP जो प्रोग्राम आहे उहो बि वर्ल्ड वाइड आहे त उन में उन्हनि उहे चैलेंजिस 17 चैलेंजिस आहिनि जेके उन्हनि जी 17 जिन खे असीं SDGs गोल चवंदासीं था। अॻे त मिलेनियम गोल्स हुआ उहे अचीव न थी सघिया मिलेनियम डेवलपमेंट गोल्स MDGs हुआ। हाणे असां वटि जेके आहिनि से सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स आहिनि ऐं हर तइलीमी इदारे में हाणे त हिकिड़ी पॉलिसी हायर एजुकेशन कमीशन जेका आहे उन पॉलिसी ठाही त बाबा तव्हांजी जेका बि रिसर्च हुजे गॾु इंजीनियरिंग या जिते जेके एस्पेक्ट्स हुनजा आहिनि त तव्हांजी जेका बि रिसर्च हुजे जेको बि तव्हांजो कमु हुजे उहो इन्हनि गोल्स जे उन में हुजे ऐं बाक़ाइदगी सां हिकिड़ी करिकुलम जी हिकिड़ी ठही वई आहे शीट ठही वई आहे जेका असां ताईं पहुती पए असांखे हुन इनशा हुनखे इम्प्लीमेंट करण जी हाणे फेस में अची विया आहियूं। 2025 खां जेका असांजी ऑनवर्ड जेके एडमिशन्स थींदियूं हींअर उन में असांजी इहो ई करिकुलम जेको सो नाफ़िज़ हूंदो त इहे जेके आहिनि सो हाणे हिकिड़ी सुठी कोशिशि आहे तइलीमी इदारा जेके आहिनि से वॾो पार्ट प्ले कनि था ऐं पंहिंजी हिकिड़ी ग्रूमिंग में ऐं हिकिड़ी जेका हेल्थ जेका असांजी मेंटल जेका एक्टिविटी आहे उनखे साइकोलॉजिकल एक्टिविटी खे ऐं ॿार खे उहो ओतिरी ग्रूम करे मोकिलिजे। सो चैलेंजिस त खोड़ सारा आहिनि ऐं हर मुल्क जा पंहिंजा पंहिंजा चैलेंजिस आहिनि ऐं हर मुल्क जी असां जहिड़ा मुल्क त वरी वधीक सर्वाइव कनि था जेके एशियन कंट्रीज़ आहिनि उन्हनि जा मामला तक़रीबन हिकु जहिड़ा आहिनि। जी हा पर पोइ के मैनेज हाणे ॾिसो जीअं मलेशिया आहे मलेशिया में तव्हां ॾिसो त ॾाढी मैनेजेबल तव्हांजी इंफ्रास्ट्रक्चर आहे तव्हां बरसाति पए थी ख़बर नथी पए त पाणी वियो केॾां तव्हांखे यू डोंट फील इवन तव्हांखे महसूस ई कोन्हे उहो पाणी वरी जेको आहे सो वरी रिसाइक्लिंग सिस्टम आहे असां वटि वेस्ट वाटर जीअं हाणे असां हींअर गवर्नमेंट इन ते इहो ॾाढो सुठो एक्शन वरितो त भई जेके सर्विस कनि था एतिरो सारो पाणी ज़ाया था कनि त उनखे रिसाइक्लिंग जे करे यूनिट न लॻल हूंदो त उनखे उनजी इजाज़त कोन्हे त असां सेफ त कयूं था पर सेव बि कयूं बचायूं बि पाणी छाकाणि त हींअर असां वटि पाणी जी खोट जो वॾो इम्कान आहे इलाही सारा मामला आहिनि टेक्निकल मामला ॿिन्ही ते कमु करणु खपे सेव द वाटर एंड सेव द सेफ वाटर सेफ वाटर खे सेव द सेफ वाटर इहो तव्हांजो जेकॾहिं हिकिड़ो टेक्निकल पहलू एट ऑल द लेवल्स ऑफ द जेको असांजी गवर्नमेंट सेक्टर्स में प्राइवेट सेक्टर्स में या जेके असांजो गवर्नमेंट्स लेवल ते आहिनि त उनखे प्रायोरिटी मिलंदी त शायदि असीं कुझु अॻिते निकिरी अचूं ऐं ईंदड़ सालनि में मे बी त असां इन्हनि खे थोरो 5 सालनि में का अहिड़ी अचीवमेंट करे वठूं जो इहो हिकिड़ो अधु गोल असांजो डेवलप थी वञे ऐं असां अच्छा तव्हांजो दुनिया जे मुख़्तलिफ़ कंट्रीज़ में वञणु थियो आहे उतां जी मैनेजमेंट कीअं ॾिसंदा आहियो उतां जो सिस्टम कीअं ॾिसंदा आहियो उतां जो आम माण्हू कीअं ॾिसंदा आहियो केतिरो मैनेज्ड आहे? ऐं हिकिड़ो तव्हांखे हुनजो मिसाल ॾेई सघां थो हींअर त इन जो आम माण्हू या हिकिड़ी गवर्नमेंट जो सेक्टर कीअं आहे त असां स्पेन में हुअसि ऐं असांखे स्पेन जे शहर गरनाता में इट्स अ वेरी ब्यूटीफुल सिटी ऐं मुंहिंजी हुते उन गरनाता यूनिवर्सिटी में प्रेज़ेंटेशन हुई त उन प्रेज़ेंटेशन जे दौरान जॾहिं असीं इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस थींदियूं आहिनि त उन में खोड़ सारा माण्हू मिलंदा आहिनि त उहे इलाही सारा माण्हू मिलिया उते इहो तइ थियो उते जो यूनिवर्सिटी जो जेको असांजो हुते प्रोफेसर रॉबर्ट हो उन इहो अरेंज कयो त असांखे मुलाक़ात अरेंज कराई उते जे मेयर सां गरनाता जे मेयर सां त उते हिन वक़्तु जेको आहे सो हिकिड़ी पुराणी गरनाता आहे ॿी वरी नई डेवलप थी आहे त जेका नई डेवलप थी आहे उहा त इंतिहाई ख़ूबसूरत यूरोपियन कंट्री जी तव्हांखे ख़बर आहे त तमामु हिकिड़ी हुनजी हिकिड़ो लाइफ स्टाइल हिकिड़ो डिफरेंट आहे यूनिक आहे ॾाढो त असां जेको टाइम रखियो उन टाइम सां बिल्कुलु असीं मेयर जे ऑफिस में पहुची वियासीं त असां
उहो ई जेको हूंदो त भई हाणे मेयर आहे त हिकिड़ी वॾो हिकिड़ो सेटअप हूंदी वॾी हिकिड़ी को हुनजो हूंदो त असां एंटर थियासीं ऐं प्रोफेसर रॉबर्ट जेको सो ही वॉज़ बियॉन्ड अञा थोरो असां खां पोइ त असां थोरो अॻिते जल्दी निकिरी आयासीं त हिकिड़ी नंढड़ी ऑफिस हुई हुन में हिकिड़ो माण्हू चेयर ते वेठो ऐं उथी बीठो ऐं मिलियो चयईं वेलकम फ्रॉम एवरी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड एंड यू आर मीटिंग विद द मेयर ऑफ गरनाटा गरनाटा जो मेयर हिन त वॾो एहतमाम न हुयो कुझु बि न त मूं हुन खां पुछियो त मिस्टर मेयर व्हाट अबाउट योर प्रोटोकॉल देयर इज़ नो एनीबॉडी देयर इज़ नो गार्ड कुझु बि कोन्हे त हुन हिकिड़ी अजीब ॻाल्हि कई तव्हां यकीन कयो दैट इज़ द लर्निंग ऑफ माई लाइफ हुन इहो चयो त जिन माण्हुनि मूंखे हिते मोकिलियो आहे मूंखे उन्हनि खे प्रोटोकॉल ॾियणु खपे जिन माण्हुनि मूंखे हिते मोकिलियो आहे जिन जे करे वेठो आहियां हाणे मूंखे मोकिलियो बि हुननि मां वरी उन्हनि जे लाइ प्रोटोकॉल रखां नो प्रोटोकॉल नथिंग वी आर वेरी सिंपल पर्सन्स मूंखे जिन मोकिलियो मूंखे उन्हनि खे प्रोटोकॉल मूंखे ख़िदमत करणी आहे दैट इज़ द पॉइंट कि तव्हां अचीव कीअं कंदो दैट इज़ द वे ऑफ द अचीवमेंट तव्हांजी अचीवमेंट ईअं कोन मिलंदी तव्हांखे सही पिया चओ बिल्कुलु त लुक ऑफ दोज़ पीपल उन्हनि माण्हुनि जो क़दुरु कयो जिन माण्हुनि तव्हांखे उन अच्छा हिते मूंखे हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि यादि आई आहे असां वटि जेको आहे न CSS एग्ज़ाम जेको आहे सो तव्हां क्लियर करे हिकिड़ी तव्हां सुठी पोज़ीशन ते अची वेंदा आहियो मां इहो बि ॾिठो आहे त उहे बि जेको आहे न सब्जेक्ट्स डिफरेंट सब्जेक्ट्स पढ़ाए रहिया हूंदा आहिनि जॾहिं त उन्हनि जो कमु जेको आहे तव्हांजो कमु आहे तव्हां सर्व कयो तव्हां हिकिड़े उन प्रोसेस मां थी आया आहियो उहो प्रोसेस ॾाढो हार्ड रहियो आहे तव्हांजी ज़िंदगी जो स्टेज ॾाढो हार्ड रहियो आहे तव्हां ॾाढो हिकिड़े सीक्वेंस में पंहिंजो पाण खे हलायो आहे हाणे तव्हांजो कमु आहे त तव्हां सर्व करियो न की तव्हां जेको आहे न उन पैगम्बरी पेशे में अची वञो इहा ॻाल्हि मूंखे आई डोंट नो वाए मूंखे ॾाढी अजीब लॻंदी आहे सब्जेक्ट स्पेशलिस्ट जो कमु हूंदो आहे उहे एग्ज़ाम्स चेक करण वारा उते उहे मौजूदु हूंदा आहिनि न की तव्हां मौजूदु हूंदा आहियो थोरो मां जनरली तव्हां खां बि हिन जो राय वठणु चाहींदमि इहो तव्हां हिकिड़ो अजीब टॉपिक आहे इट्स वेरी कॉम्प्लेक्स टॉपिक आहे त असां वटि तव्हांखे ख़बर आहे त चवंदा आहिनि त ज़ुल्म जी डेफिनेशन छा आहे तव्हां कॾहिं जेकॾहिं इन डिटेल इफ विल बी गोइंग इन दैट पर्टिकुलर एस्पेक्ट ऑफ द लाइफ त तव्हांखे इहो मिलंदो त जेकॾहिं तव्हां जंहिंजी जेका मंज़िल आहे तव्हां जेकर उनखे नथा ॾियो त इहो ज़ुल्म आहे जंहिंजो जेतिरो हक़ आहे तव्हां उन इहो कोन्हे त ज़ुल्म इहो आहे त तव्हांखे की भई फिज़िकली तव्हां हुनखे टॉर्चर करियो फिज़िकली तव्हां हुनखे कयो पर एसेसिनेशन इहा आहे त जेकॾहिं हू जंहिं जाइ ते जो क़ाइल आहे उन ते असीं नथा विहारियूं सही नाइल खे वरी उते विहारे था छॾियूं त पोइ इहो ई सबबु आहे त इहे चेंजिस अचनि थियूं ऐं पोइ उहा कमी कीअं थी महसूसु पूरी कजे पोइ ईअं मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स मां मुख़्तलिफ़ माण्हू अची था वञनि ओनली द रीज़न की असां वटि वी डोंट हैव द प्रॉपर पर्सन सही हर को इंसान न अॼु जे टाइम में उन जंग में उन पैसे कमाइण वारी जंग में लॻी वियो आहे त असांखे अञा पंहिंजी लाइफ स्टाइल खे ख़ूबसूरत बणाइणो आहे या शायदि उहो इंसानु पंहिंजे फ्यूचर जे बारे में उन सिक्योरिटी जे बारे में सोचे रहियो हूंदो आहे पर तव्हां बिल्कुलु सही चयो त उन जंग में सही माण्हू सही जॻह ते जेको मौजूदु आहे हुन सां ॾाढी असां नाइंसाफ़ी करियूं था उन जॻह ते हिकिड़ो नाअहल पर्सन जेको आहे सो असां पाण विहारे छॾियूं था ऐं उहा नाइंसाफ़ी जेको आहे सो असां सां ई हूंदी आहे बाद में आहे न उहो तव्हांखे छा डिलीवर कंदो बिल्कुलु तव्हां इफ यू आर गोइंग टू स्टॉप द वेज ऑफ वर्किंग पीपल वर्किंग मैन त छा थींदो उनजो असर त तव्हां ते त कोन उन असर त वरी सोसाइटी ते कम्युनिटी ते आहे न ही इज़ द मैन ऑफ द कम्युनिटी उन कम्युनिटी जेके सर्व करण जे लाइ उनखे उहा पोस्ट जेका आहे शइ जेका आहे या जेका बि अथॉरिटी आहे दैट रिलेट्स टू कम्युनिटी कहिड़ी बि हुजे कम्युनिटी कहिड़ी बि हुजे पर उहा जेकॾहिं ऐं उन माण्हू खे हिकिड़ी असाइनमेंट ॾिनी वई त बाबा तूं हीउ कमु कंप्लीट करे वठि ही वांट टू डू लेकिन उनखे करणु नथा ॾियो त प्रॉब्लम वरी उन जाइ ते तव्हां हिकिड़ो अहिड़ो माण्हू विहारे छॾियो जेको उन जी क्वालिफिकेशन उन जी जीअं असां वटि खोड़ सारा अहिड़ा मामला आहिनि त जीअं इंजीनियरिंग सेक्शन्स में नॉन इंजीनियर्स माण्हू वेठा आहिनि उहे डिलीवर न करे सघंदा पॉलिसी मेकर्स ई ॾिसी वठो न पोइ वधीक जेको आहे असां उन ते छा डिस्कस कयूं छा ॻाल्हायूं वेल जेको मूं स्टार्टिंग में टॉपिक्स जीअं अनाउंस कया त एनवायरमेंट ते ॻाल्हाईंदासीं ऐं जून जी अॼु 2 ऑफ जून अॼु आहे मोकलूं जेको आहे सो उहो ख़तमु थियण वारियूं आहिनि हिकिड़ो मंथ वेल असां वटि स्टिल असां वटि उहा आहे मां अॼु जे प्रोग्राम में हिन ॻाल्हि खे ज़रूरु डिस्कस करणु चाहींदमि त छा पेरेंट्स पंहिंजो पूरो टाइम जेको ॿारनि जो हक़ु हूंदो आहे उहो ॾेई रहिया आहिनि या जेकॾहिं उहो टाइम नथा ॾियनि त उहा कमी रहिजी वेंदी आहे मूंखे लॻे थो उहा शइ जेका आहे न उहा रहिजी वञे थी उनजा असरात पोइ तव्हांजी पर्सनैलिटी ते ज़रूरु
कंहिं वक़्त में ज़ाहिर थींदा। हीउ टाइम त गुज़री वेंदो ॿारनि जो, पर कंहिं वक़्त में उहे असरात ज़रूरु ज़ाहिर थींदा। छा था सम्झो असांजी जेके समर कैंप्स आहिनि ऐं डिफरेंट एक्टिविटीज़, पेरेंट्स जो ॿारनि खे उन तरह टाइम न ॾियणु, ऐं थोरो पोयां ॾिसिजे जॾहिं असां बिल्कुलु स्कूल उन स्कूल वारे टाइम में हूंदा हुआसीं, मोकलूं हूंदियूं हुयूं, मोकलुनि में होमवर्क बि करिणो आहे, घर में सही तरीक़े सां टाइम स्पेंड करिणो आहे, ॿ चारि ॿियूं एक्टिविटीज़, ऐं ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत एनवायरनमेंट हूंदो, ॾाढो ख़ूबसूरत माहौल हूंदो हो। छा चवणु चाहींदा? त इहो हाणे ॾिसो न, जॾहिं 2000 असांजी जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं पंहिंजे बचपन जी, त वी वर इन गोल्डन एरा। असां त उनखे ईअं ई चवंदा, छाकाणि त न उहे मोहबतूं आहिनि, न उहे चाहतूं आहिनि, न उहे संभालण आहिनि, जेके हिकिड़ी अहसासु हूंदो त आई एम प्रोटेक्टेड। तव्हां मूंखे ॿुधायो, तव्हां डू यू फील की यू आर प्रोटेक्टेड नाउ? इहा प्रोटेक्शन किथां ईंदी हुई? प्रोटेक्शन उस्तादनि वटां ईंदी। उस्ताद इज़ अ टीचर, इज़ अ मैन हू इज़ अ वेल गोइंग टू प्रोटेक्ट हिज स्टूडेंट्स। पंहिंजनि बच्चनि खे, पंहिंजे बच्चनि खां वधीक पंहिंजनि मैन ऑफ कैरेक्टर। त ही टीचर जेको आहे उहो मेंटोर त हूंदो आहे न बेसिकली, पर उहो तव्हां ही सभु शयूं असांजो जेके तव्हां भले समर कयो, विंटर, वॉट एवर, प्रोटेक्ट द स्टूडेंट, प्रोटेक्ट योर चाइल्ड। उहो त असीं करियूं कोन था। पोइ छा थो थिए त हू हिकिड़ो अलॻि पंहिंजी हुन में लाइफ स्टाइल वठे थो, अलॻि लाइफ स्टाइल, उनजी कॉम्बिनेशन हूंदी आहे। डपु बि हूंदो आहे, ऐं पढ़ण जो बि हूंदो आहे, घुमण जो बि हूंदो आहे, मिक्सचर थी वेंदो आहे। ऐं ही उनजो ख़बर अथव साइकोलॉजिकल असरु कंदा आहे। ही इज़ गोइंग और शी इज़ गोइंग टू लूज़ हिज पावर ऑफ डिसीशन। हू ॾिसी तव्हां अॼुकल्ह तव्हां ॾिसो ॿार खां पुछंदो न, त हू सोचींदो त न सोचींदो, सोच हुनखे असां हुननि खे मुख़्तलिफ़ सोचनि में विझी छॾियो आहे। ॿारनि खे समर हुजे, विंटर हुजे, इहो हिनजो वॾो हिकिड़ो रीज़न आहे। नथा तवजो ॾियूं हुनजा। हींअर अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे त सोशल मीडिया तमामु स्ट्रॉन्ग आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया तमामु स्ट्रॉन्ग आहे। चैट GPT, अलाए मुख़्तलिफ़ सॉफ्टवेयर्स तव्हांजे मोबाइल में मौजूदु आहिनि, ऐं ॿार उन में इन्वॉल्व आहे। ही इज़ नॉट और शी इज़ नॉट गोइंग टू बी अट्रैक्टिव टू ऑल द एकेडमिक एक्टिविटीज़ में हुनजो हिसो तमामु घटि आहे। स्कूल जो टाइम आहे, उनजे करे हुनखे वञिणो आहे, कॉलेज जे टाइम में वञिणो आहे। अगेन छा पढ़ी थो अचे, छा करे थो अचे, समर सीज़न थी वई, मोकलूं थी वियूं, वरी डिसकंटिन्यूटी थी वई। बेसिकली एजुकेशन इज़ द कंटिन्यूटी ऑफ द थॉट्स। तव्हांजा थॉट्स किथे तव्हांजा डिस्टर्ब थिया, तव्हांजी एकेडमिक एक्सेलेंस ई तव्हांजी ख़राबु थी वेंदी। 100% इहा ऑब्जर्वेशन करेक्ट आहे त वंस यू हैव अ डिसकंटिन्यूटी ऑफ द थॉट्स, छाकाणि एकेडमिक तव्हांजी एक्सेलेंसी वधंदी थॉट्स सां, अप्रोच सां, प्लैनिंग सां। त उहे शयूं असां जूं हिननि वेकेशन्स में इन्हनि सभिनी शयुनि खे असां इंजॉय करण में डेफिनेटली हुनखे रिक्रेशनल हिकिड़ो एस्पेक्ट खपे लाइफ जो, पर उहो बि अहिड़ो हुजे जो ॿार जे ज़हन ते असर अंदाज़ थिए, त उनजी हू जेका ॿी जेका एकेडमिक लाइफ आहे उहा डिस्टर्ब न थिए। सही पिया ऐं असां वी आर स्पॉइलिंग, डिस्टर्ब त छा, पर वी आर स्पॉइलिंग दैट, स्पॉइल कयो छॾियूं। बिल्कुलु डिस्टर्ब त अलॻि शइ आहे, उहा वरी डिस्टर्बेंस खां पोइ वधीक पाण कंटिन्यू कयूं था। ही टॉपिक यकीनन ही टॉपिक बिल्कुलु नंढो टॉपिक न आहे, त जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे। वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक, हुन खां पोइ प्रोग्राम खे ज़रूरु मां कंटिन्यू करणु चाहींदमि। व्यूअर्स, सोना यूरिया जो भरपूर साथ प्रोग्राम में मौजूदु आहे। सोना बोरान DAP बोरान जी हिकु जेतिरी तक़सीम वधीक, फिलफोर पैदावार भरपूर। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। व्यूअर्स, सभिनी ॾिसंदड़नि खे वीअर भली कार चवां थी, ऐं इनफैक्ट आउं त इलाही थैंकफुल हूंदी आहियां तव्हां सभिनीनि जी। तव्हां एॾो सुठो साथ निभाईंदा आहियो, ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां साथ निभाईंदा आहियो। तव्हांजो फ़ोन कॉल्स काफ़ी घणियूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। जॾहिं बि डिफरेंट टॉपिक्स असांजे प्रोग्राम में हूंदा आहिनि, रोज़ जी बुनियाद ते तव्हांजूं खोड़ सारियूं कॉल्स मां रिसीव बि कंदी आहियां। कॾहिं कॾहिं लिमिटेड कॉल्स बि रिसीव कंदा आहियूं, ऐं कोशिशि हूंदी आहे उनजे पोयां रीज़न बि ॿुधाईंदी आहियां। कोशिशि हूंदी आहे त असां जेको आहे न कुझु सुठो अवां ताईं पहुचाए सघूं, ख़ूबसूरत अंदाज़ में कुझु पहुचाए सघूं। प्रोफेसर डॉक्टर नियाज़ मेमण साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अब्दुर रहमान प्रोग्राम में मौजूदु आहे, ऐं प्रोग्राम ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में अवां ताईं पहुची रहियो आहे। प्रोग्राम में भरपूर साथ बि मौजूदु आहे सोना यूरिया जो। सोना यूरिया नीम कोंड नाइट्रोजन
सां भरपूर अॾोही ऐं जीतनि खां मुकमिल तहफ़ुज़। अॻियां वधूं था प्रोग्राम जी तरफ़। डॉक्टर साहब तव्हांजी तरफ़ अॻियां मां वधंदमि ऐं असां थोरो वालिदैन ते ॻाल्हायूं, वालिदैन जी तरबियत ते ॻाल्हायूं, वालिदैन जो उन वक़्त ते ॻाल्हायूं जेको वाक़ई में ॿारनि जे लाइ उन्हनि जी पूरी ज़िंदगी ते उहो इम्पैक्ट कंदो आहे। तव्हां केतिरा बि वॾा थी वेंदो, अव्हांखे बि ॾाढो न ख़ूबसूरत अंदाज़ में यादि हूंदो बाबा सां उहो टाइम स्पेंड थियल, अम्मा सां उहो वक़्त जूं घड़ियूं। पेरेंट जेको हिकिड़ो वर्ड आहे न उनजो जेकॾहिं साइकोलॉजिकल ऐं उनजो तव्हां मीनिंग में वेंदो न त तव्हांखे लॻंदो उहो आहे मोहबत। पेरेंट वालिद त वालिद जो अरबी लफ़्ज़ माना जेको जंहिंजे करे तव्हां जनमु वरितो आहे त ही जनम खां जेके आहिनि न इहे शयूं उन माण्हू सां जेको हूंदो आहे उहे ॻंढियूं पियूं हूंदियूं आहिनि ऐं इहे हिकिड़ो आफ़ाक़ी हिकिड़ो रिश्तो आहे जेको पंहिंजे माउ जो पीउ जो पंहिंजे बचे सां पंहिंजी नियाणी सां पंहिंजे पुट सां रहे थो। हाणे उहो पेरेंट जेको आहे उहो कॾहिं कॾहिं साइकोलॉजिकली छाकाणि त नफ़्सियात तमामु घणी इहे इन में असरअंदाज़ थिए थी। त हिकिड़ा पेरेंट्स चवंदा आहिनि त मुंहिंजे बचे खे भले थोरो जेकॾहिं रोई पियो, मां हिकिड़ी इन ते हिकिड़ो नंढो तव्हांखे मिसाल ॿुधायां। ऐं मुंहिंजा ही दोस्त बि वेठा आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो महरम शरीफ़ जे हवाले सां हिकिड़ो वॾो मैसेज आहे। अलामा फ़िरोज़ आबिदी साहिबु हूंदो, ही वॉज़ प्रोफेसर ऑफ अलीगढ़ यूनिवर्सिटी ऐं ही इज़ नो मोर, हाणे कोन्हे, उहो हिते हैदराबाद में ॿुधी हुई। वॾो हिकिड़ो आलम फाज़िल माण्हू ऐं ही वॉज़ बेसिकली एन इंजीनियर। अलीगढ़ यूनिवर्सिटी सां हुनजो तइल्लुक़ हो। यूके में मुंहिंजी हुन सां मुलाक़ात थी हुई। सो हिते कंहिं आयल हो कंहिं स्पीच वग़ैरह जे लाइ त उन खां कंहिं इहो पुछियो त मौलवी साहिबु असांखे अलामा साहिबु मूंखे इहो ॿुधाए त अलाह साईं असांजी दुआऊं क़बूल छो नथो करे, अलाह साईं असांजूं दुआऊं क़बूल छो नथो करे, छो नथियूं थियनि। हीअ हिकिड़ी फीलिंग हुई जीअं ॾिसो वालिदैन जी। त हुन हिकिड़ो अजीब मिसाल ॾिनो, अजीब मिसाल ॾिनई। चईं तोखे पुटु आहे, तोखे बचा आहिनि? चई हा। चई पोइ कॾहिं त तो पंहिंजे बचनि जे लाइ तव्हां को रांदीको वठी ईंदा आहियो, का शइ वठी ईंदा आहियो, पोइ उहा तव्हां हुनखे सिर्फ़ु पंहिंजो पाण खे एंटरटेन करण जे लाइ तव्हां हुनखे हथ में झले ऐं ॾींदा आहियो, पोइ हुनखे झटण जी कोशिशि कंदो आहे। त ऐं जॾहिं तव्हां हुनखे वापसि ॾेई वरी मथे कंदा आहियो, ॾेई पोइ हुनखे कोशिशि कंदा आहियो त हू हुनखे झटे न सघे, नेठू रोई पवंदो आहे ऐं जीअं ई रोईंदो त तव्हां उहा शइ हुनखे हथ में ॾेई छॾींदा आहियो। दिस इज़ द वे। असीं अलाह सां उहा निस्बत रोअण वारी रखूं, घुरूं उअं ई, ऐं उहो अलाह त ॾिए थो, पर असीं वठण जी कोशिशि बि कयूं था पर रोई नथा वठूं। पोइ जॾहिं असीं पंहिंजी बेवसी ज़ाहिर था कयूं न त उहा बेवसी जेका आहे सा पंहिंजे बचे ताईं पंहिंजे पीउ माउ खां बर्दाश्त कोन थींदी आहे। ऐं असांजो तइल्लुक़ इन जे करे ई हुनखे चवंदा आहिनि त पीउ ऐं रब में को तमामु घटि फ़र्क़ु आहे। ख़ुसूसियतूं ख़ासियतूं ऐं उनजी जेका साइकोलॉजी उहा साॻी आहे। त हू रूप आहिनि अलाह जो, अलाह जे हिकिड़े इहे वालिदैन जेके आहिनि इहे रूप आहिनि, अलाह जो रूप आहिनि। उहे रूप इन में त हू उहे सिफ़तूं जेके आहिनि रब जूं सिफ़तूं रहीम करीम ऐं ॾिसो आहिनि न। ऐं असांजे लाइ मुस्लमाननि जे लाइ त हर ॻाल्हि में बिस्मिल्लाह रहमान रहीम शुरू कयां थो अलाह जे नाले सां जेको रहमान रहीम आहे। 99 नालनि मां अलाह साईं जेकॾहिं इंसान सां पंहिंजो तइल्लुक़ रखियो आहे न त उहो रहमान ऐं रहमानियत वारो आहे। ईअं कोन चई त चओ बिस्मिल्लाह क़हारुल अज़ीम, ईअं त न आहे न। चई न उन रब जो नालो वठिजो रहीम करीम आहे। इहो अलाह पंहिंजी इंसानियत सां रिश्तो उहो ई रखियो आहे, माइट पंहिंजे बचे सां उहो ई रिश्तो रखियो आहे, रहम ऐं रहमानियत वारो जेका हुनजी सिफ़त आहे। त उहो हिकिड़ो उहे जॾहिं असीं उन तरीक़े सां पंहिंजे बचे खे डेवलप कंदासीं, पंहिंजे ॿार ते तवजो ॾींदासीं, प्रोजेक्ट कंदासीं, पढ़ियल लिखियल एजुकेटेड माण्हू आहियूं ऐं इहा हिकिड़ी नरमी ऐं ख़ुशगोई लफ़्ज़ जेके आहिनि उहे जेके आहिनि से तव्हां जेकॾहिं उन तरीक़े सां असरअंदाज़ थियनि था ॿार जी पढ़ाई ते, ॿार जी ग्रूमिंग ते, हुनजी मेंटल जेका हुनजी ग्रूमिंग आहे उन ते, हुनजी स्टैंडर्ड जेका हिकिड़ी सोच आहे। त असां पंहिंजे बचे जी सोच खे ऐं सभिनी खे गुज़ारिश कंदुसि पंहिंजनि पेरेंट्स खे, माउ पीउ बच्चा जेके बि आहिनि त पंहिंजे बचे जी हीअ जेका जेका आहिनि उनजी स्ट्रेंथ ते कमु कयो त उहो मज़बूत रहे, ज़हनी तौर ते, जिस्मानी तौर ते भले कमज़ोर हुजे पर उन जो ध्यानु रखो पर ज़हनी तौर ते मज़बूत हुजे। ॾाढी तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। उन जे लाइ छा ज़रूरी आहे? वालिद खे केतिरो शफ़ीक़ रहणो पवे थो, किथे सख़्तु रहणो पवे। तव्हां चओ न अलाह साईं क़हार त न आहे, रब साईं त रहीम आहे, पर हिकिड़ी सिफ़त हुनजी उहा बि आहे वालिद खे किथे सख़्तु बि रहणो आहे,
किथे उन ई तरह रहमानी वारी कैफ़ियत में रहणो आहे। न उनजो इहो ई आहे न त सुठी ॻाल्हि खे एप्रिशिएट कयोसि, ग़लति ॻाल्हि खे सज़ा। सही डेफिनेटली सही। त ॿई ॻाल्हियूं हलनि न। बिल्कुलु। असां बचे जी नज़रअंदाज़ कंदा आहियूं ग़लतियुनि खे, ऐं वी आर मेकिंग अ फॉल्ट with myself, as a parent, with myself, I'm making a fault for me, myself, not for my child. यस यस। त आउं पाण ई फॉल्टी थी वियां त मुंहिंजो बच्चो त उनखे फील कंदो न। ऐं इहो तव्हां वञी ॾिसो, इनखे ज़रूरु सभु इन सां एग्री कंदा त ॿारु तव्हांखे उन ई तरीक़े सां ॾिसंदो आहे जीअं हिकिड़ो उस्तादु ॾिसंदो आहे, तव्हां सही पिया चओ, फील कंदो आहे तव्हांजी हर, बिकॉज़ यू आर द आइडियल। तव्हां चई छॾींदा आहियो, हा, ॿारु जेको आहे न उहो तव्हांखे करे ॾेखारींदो आहे। करे तव्हां ॾेखारींदो जेतिरो ॿार खे पंहिंजो पाण खे पंहिंजी एक्टिविटीज़ खे जेतिरो बि तव्हां पर्दे में रखो, पर ॿारु उहो ई कंदो जेको हुनजो वालिद करे रहियो हूंदो आहे। वेल व्यूअर्स, अगेन मां इहो सेंटेंस ज़रूरु चवंदमि त हीउ टॉपिक इलाही वॾो आहे, पर वक़्त जूं घड़ियूं मूंखे वधीक इजाज़त नथियूं ॾियनि, ऐं असां लास्ट में तव्हां खां मैसेज वठंदासीं। डॉक्टर साहिबु, छा मैसेज हूंदो? मुहर्रम शरीफ़ जो महीनो आहे, हिन में कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि त इमाम साईं जी हिकिड़ी मैसेज आहे जेको अॼु बि सुबुह मूं उनखे कंट्रीब्यूट कयो आहे पंहिंजनि दोस्तनि सां। त इमाम हुसैन फरमाइनि था त सचाई केतिरी बि कड़ी छो न हुजे, उनखे अपनायो ऐं हर मुश्किल में पंहिंजो पाण खे मज़बूत रखो, उनखे मोह ॾियो। बेशक महरम जे हवाले सां ख़ूबसूरत सचाई, केॾी बि सचाई कड़ी छो न हुजे, एक्सेप्ट इट। शायदि उन सां तव्हांजी ज़िंदगी इलाही आसान बणिजी वञे, बणिजी वेंदी, बिल्कुलु बणिजी वेंदी। असीं अवॉइड कंदासीं त तकलीफ़ में ईंदासीं। बिल्कुलु, ॾाढो सुठो, ॾाढो ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज। अवांजे वक़्तु ॾियण जा थोराइता आहियूं। ऐं बि इजाज़त वठंदुसि तव्हां खां, हाणे तव्हां सां कंटिन्यू कंदो बिल्कुलु बिल्कुलु। ऐं वंस अगेन अमेरान टीवी जी, तव्हांजी साईं जी, पंहिंजो तव्हांजे प्रोग्राम डायरेक्टर साहिबु मर्तज़ा साहिब जी ऐं मुराई साहिब जी वॾी वॾी महिरबानी। हमेशह तव्हां मूंखे यादि कंदा आहियो, ऐं सच पुछो त मूंखे हिकिड़ी एनर्जी मिलंदी आहे। आई बिकम वेरी एनर्जेटिक वाइल बिकमिंग द पार्ट ऑफ दिस प्रोग्राम। थैंक यू सो मच। इंशाल्लाह ये प्रोग्राम्स तव्हांजा पंहिंजा इंशाल्लाह जारी, वरी पिया मुलाक़ातूं कंदासीं इंशाल्लाह जी, इंशाल्लाह। सभिनी मुस्लमाननि भाउरनि खे बस इहा दुआ, इन दुआ सां गॾु अलाह साईं ही महरम जा ॾींहं ख़ैर आफ़ियत सां सभु पाण में गॾिजी सजी सुकून सां गुज़री वञे। अलाह साईं सभिनी जे लाइ आसानी कंदो। आमीन आमीन आमीन। तव्हांजे वक़्तु ॾियण जा थोराइता आहियूं। लास्ट में अब्दुल रहमान असां सां गॾु मौजूदु आहे, अब्दुल रहमान खां ज़रूरु कुझु ॿुधंदासीं। व्यूअर्स, मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि। पूरे प्रोग्राम सां सहकार मौजूदु रहियो आहे सोना यूरिया जो। सोना सां ई आहे कामयाबी, हीअ हिकु इनामी तक़सीम बि आहे। सोना आणे रहियो आहे पंहिंजे हारी भाइरनि लाइ बेशुमार इनाम खटण जो शानदार मौक़ो। सोना जो जदीद ऐं वधीक अफ़ादियत वारो भाण सोना यूरिया ज़िंक कोन, सोना यूरिया नीम कोन, सोना यूरिया जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त सोना बोरान DAP बि तव्हां ख़रीद करे सघो था। ऐं बोरी में मौजूदु स्क्रैच कार्ड मौजूदु हूंदो, उन सां गॾु तव्हां इज़ाफ़ी पैदावार बि करे सघो था, ऐं उन सां गॾोगॾु तव्हां खटे सघो था ट्रैक्टर्स, मोटरसाइकिल्स, LEDs, मोबाइल फ़ोन्स ऐं बेशुमार क़ीमती इनामात। पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि। अल्लाह निगहबान। वेंदे वेंदे अब्दुल रहमान अवां खां कुझु ॿुधंदासीं। ये दिल भी हुसैनी है, ये जान भी हुसैनी है, ये दिल भी हुसैनी है, ये जान भी हुसैनी है। अलहम्द के अपना तो ईमां भी हुसैनी है। रौनक है मसाजिद में शबीर के सदके से, मिंबर भी हुसैनी है, आज़ां भी हुसैनी है, मिंबर भी हुसैनी है, आज़ां भी हुसैनी है। अल्हम्द के अपना तो
ایمان بھی حسینی ہے. تو مانے یا نہ مانے اپنا تو عقیدہ ہے، اپنا تو عقیدہ ہے. ہر قاری کے ہونٹوں پر قرآن بھی حسینی ہے. ہر قاری کے ہونٹوں پر قرآن بھی حسینی ہے. یہ دل بھی حسینی ہے، یہ جاں بھی حسینی ہے. الحمد کے اپنا تو ایمان بھی حسینی ہے. جبریل بھی جھلاتا ہے حسنین کے جھولے کو، لگتا ہے کہ آقا کا درباں بھی حسینی ہے. لگتا ہے کہ آقا کا درباں بھی حسینی ہے. یہ دل بھی حسینی ہے، یہ جاں بھی حسینی ہے. الحمد کے اپنا تو ایمان بھی حسینی ہے.